अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अज सिंध सुजागी फोरम पारा सिंध जी न्याणी जंहिंखे बेडो ही क़त्ल कयो वियो डॉक्टर निमरता जे हवाले सां ताज़ती मेड़ाको कोठायो वियो आहे बिलाल कॉलोनी में। उन सां गॾोगॾु अॼु असां पंहिंजो हफ़्तेवार स्टडी सर्किल सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं जेका मज़हबी इंतहा पसंदी आहे, ख़ासि तौर ते जेको ताज़ो घोटकी में जेको वाक़ियो थियो आहे, असां उन वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं उन सां गॾोगॾु अॼोको जेको हीउ स्टडी सर्किल आहे उन में पंहिंजो मौक़ो ॾींदासीं हिन मज़हबी दहशतगर्दी, हिन मज़हबी इंतहा पसंदी बाबति, त जीअं दुनिया खे इहो वाज़े पैगाम ॾियूं त सिंध सेक्युलर धरती आहे, सिंध रवादार धरती आहे, सिंध अमन जी धरती आहे, जंहिं ते हथ वठी हिकु साज़िश तहत अहिड़ा वाक़िया कया वञनि पिया। असां हीउ प्रोग्राम रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ताउन सां पेश करे रहिया आहियूं। यकीनन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जो उहो आवाज़ु आहे जेको आवाज़ असांजी नामनियाद इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जेको आवाज़ न पहुचाए सघंदी आहे उनखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजो आवाज़ु ॾींदो आहे। उन करे असां सनन थोराइता आहियूं। हाणे असां बाक़ाइदा पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। पंहिंजो मौज़ू आहे सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं मज़हबी इंतहा पसंदी ऐं उन जा पवंदड़ सिंध ते ऐं आलम दुनिया में जेके असर आहिनि उन बाबति पाण दोस्त सभई वारे वारे सां पंहिंजी राय ॾींदासीं। उन खां पोइ आख़िर में हिन स्टडी सर्किल सहेड़े पंहिंजी भेण निमरता खे भेटा ॾींदासीं। पंहिंजो तारीफ़ दोस्तनि खे गुज़ारिश आहे पंहिंजो तारीफ़ कराए ऐं पोइ जेको मौजूदा टॉपिक आहे मौज़ू आहे उन ते जेतिरो तव्हां राय ॾेई सघो था, ॻाल्हाए सघो था, उहो पंहिंजी राय खां आगाह कयो असांखे। जी मां ज़ुल्फ़िकार अली पंवर। ही सिंध जी सूरत हाल मौजूदा जेका कॉलेजनि में या अंदरूनी असांजे सिंध जे अंदर में जेका बि दहशतगर्दी या इस्लाम जे नाले ते जेका कई वञे थी या हथ वठी कई वञे थी, इन जे लाइ असांखे सभई दोस्त जेके बि असां सिंधी आहियूं, सिंधी ॿाहिरि आहियूं, सिंधी चाहे उन में केरु बि अचे थो, ऐं असां जेके असां वटि जेका सिंधू देश जे मथां असांजी हिन सिंध धरतीअ जे मथां जेके इस्लाम जे नाले ते या हिकिड़ो इस्लामी इंतहा पसंद जेके कनि था, इहे ॿाहिरों ईंदड़ उहे कनि था ऐं हथ वठी कयो वञे थो। इन जे लाइ असांखे हिकु थियणो पवंदो ऐं किथे बि असांखे सिंध जे लाइ ज़रूरत पई, सिंध में सिर जी ज़रूरत पई, असां पंहिंजो रत बि घोरींदासीं, फुड़े फुड़े ते पंहिंजी सिंध धरतीअ सां वफ़ा जो वचन कंदा रहंदासीं। अशफाक गौतम जे सिंधु देश। जीअं त अदा सारंग ॿुधायो त मौज़ू सिंध जे अंदरि इंतहा पसंदी ऐं उन जा पवंदड़ असर सिंध ते ऐं दुनिया ते। सिंध बेसिकली जेको इंडस जे हवाले सां जेकी सिंध जो शुरू खां वठी रही है उहा इहा रही है त सिंध हमेशह सेक्युलर रही है। सिंध जो हर माण्हू सेक्युलर आहे। मुंहिंजो तालुक मीरपुर बठोरे सां आहे। मुंहिंजे ॻोठ में हिकु मंदर ऐं मस्जिद ईअं आहे त जे आउं हिकिड़ो पेर मस्जिद मां कढां ॿियो पेर मंदर में वञे, त असां एॾा सेक्युलर रहिया आहियूं ऐं असां सेक्युलर आहियूं। ऐं दुनिया जे अंदरि जेके बि मुल्क मज़हब जे नाले ते ठाहिया विया आहिनि उते इहे बुनियाद परस्ती बाक़ाइदे फैलाई वई आहे ऐं हिन बुनियाद परस्ती फैलाइण में अमेरिका जो वॾो में हथु आहे, जेके ख़ुदि साईं जेम्स सैद 1952 में वियाना कॉन्फ्रेंस में इंडिकेशन कयो त अॼु जेके तूं पालीए पियो सुभाणे तुंहिंजो घर साड़ींदा, ऐं अॼु ईअं थी रहियो आहे। सॼी दुनिया ॾिसे पई त उहे माण्हू दहशतगर्द जिन खे हिननि पैदा कयो उन्हनि सॼी सिंध समेत सॼी दुनिया खे जलाइण जो जेको सो वचन करे छॾियो आहे ऐं हू उन में बिल्कुलु अमल पैरा था कनि ऐं उहा हू कोशिशि कंदा रहनि था। पर असां सिंधी माण्हू उन्हनि मोहबतुनि सां उन सेक्युलरिज़म सां असां उन्हनि खे जवाबु ॾींदा रहंदासीं। तव्हां ॾिठो घोटकी जे अंदरि सिंधी माण्हुनि बाक़ाइदे उन जो जवाबु ॾिनो उन्हनि क़ुवतुनि खे त तव्हां छा बि करे सघो था, जेको कुझु करे सघो था, तव्हां कुझु बि करे सघो था, पर असां सभु हिकु आहियूं ऐं असां उन धरती जा बाशिंदा आहियूं जिते फ़क़ति हिकु सिंध आहे ऐं हिकु मज़हब आहे, उहो इंसानियत आहे ऐं असीं इंसानियत जा पैरोकार आहियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में जीअं लतीफ़ साईं चया, साईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी, त सिंध वाहिद खितो आहे जेको पूरी दुनिया खे अमन मुहैया करे सघे थो। इन करे आउं आलमी क़ुवतुनि खे चवणु चाहियां थो त ख़ुदारा हाणे इहे शयूं छॾियो ऐं सिंध खे जेको सिंध जो आज़ादी ऐं जदोजहद जेको
रस्तो आहे उन में सिंध जी मदद कई वञे त सिंध जेको हिन खिते अंदरि अमन खां स्टार्ट थिया सॼी दुनिया ते अमन जो झंडो वाइट झंडो अछो झंडो उहो जेको सो लहरायो वञे। महिरबानी। सागर लहराज टंडो आदम खरकणाल आहे सुख न सुता कॾहिं ओसिड़ो आहे खावड़नि खे पंध जो। इन तहज़ती मेड़ाके में वेठल मुंहिंजा भेनरूं भाउरो हक़ मौजूद जीअं सिंधु देश असीं माण्हू हिन सिंध धरती जा रहवासी अॼु खां न शुरू खां वठी करे असीं सभु सेकुलर रहिया आहियूं ऐं असांजो मज़हब पंहिंजे जाइ ते अगरि इस्लाम आहे त उहो पंहिंजे जाइ ते, पर असीं कंहिं ॿिए मज़हब खे न घटि चऊं था न वधि चऊं था। हीअ असां वटि जेको हथरादू क़िस्म जो हिकिड़ो शोशो छॾे ऐं असांजे नियाणियुनि ते हमला करणु वार करणु ऐं असांजे नियाणियुनि असांजे सिंधी हिंदू नियाणियुनि खे ज़ोरीअ मज़हब तब्दील करे हथ ठोकियो रवायतूं पैदा करणु इहो सभु हिकु साज़िशी टोले जो कमु आहे। असीं उन सभिनी साज़िशुनि जी मज़म्मत करियूं था ऐं भेण निमरता जे क़त्ल जे वाक़े ते असीं पाकिस्तान सिंध ऐं आलमी क़ुवतनि ऐं सभिनी इंसानी तंज़ीमुनि खां घुर कयूं था उनजा कातुल वाह खां पधरा कया वञनि ऐं असीं हिन वॉइस ऑफ रेडियो लंडन जे तवसत सां इहा घुर करियूं था त सिंध में जेका असांजी क़ौमी तहरीक जी जागरत आहे उन ते वार ख़तमु कयो वञे ऐं असांजा जेके नौजवान शागिर्द ऐं असांजा क़ौमी कारकुन खंबिया वञनि था उन्हनि तां इहो ॾमर लाथो वञे। महिरबानी अवाजी। मोहम्मद शोएब शेख सिंधु सुजागी फोरम जो ज़िले कोरंगी जो ऑर्गेनाइज़र। जीअं त सिंध सदियुनि खां सेकुलर रही आहे, पर पाकिस्तान ठहण खां पोइ जेको आहे त हथु वठी उन में मज़हबी इंतिहा पसंदी कराई थी वञे। कॾहिं मंदर त कॾहिं हथु वठी नियाणियुनि खे अॻुवा करे ऐं मुस्लमान कयो थो वञे। छा भला छोकिरनि खे मुस्लमान छो नथो कयो वञे? पोइ उन्हनि खे को बि मुला मौलवी पंहिंजी धीउ ॾे। जेकॾहिं छोकिरियूं मुस्लमान थियनि थियूं त छोकिरा बि त मुस्लमान थी था सघनि। छोकिरनि खे मुस्लमान करे जंहिंखे एॾी हमदर्दी आहे त उहो पंहिंजी धीउ ॾे हुनखे। त इन करे असां मज़म्मत कयूं था। हीअ सॼो मतिलबु रियासत चए थी त जीअं अॻ में इन मुल्क खां अॻ में मंदर बि होली बि गॾिजी मल्हाइबी त ईद नमाज़ूं बि गॾु पढ़ंदियूं। असां में को बि मज़हब जे बुनियाद सिंधी माण्हू न विरायल हो, पर हाणे पाकिस्तान थियण खां पोइ इस्लामी फ़िरक़नि में बि इन्हनि मतिलबु वॾो इंतशार पकिड़े छॾियो आहे। त माना फ़िरक़े जे बुनियाद ते बि माना सिंधी माण्हूअ में गॾु रहण जी सलाहियत उनखे मतिलबु मदरसनि में इन्हनि अहिड़ा किताब पढ़नि था जीअं माना नफ़रत उन मां वधीक पैदा थिए। त इन करे असां चवंदासीं त सिंधी माण्हू सूफ़ियुनि खे पढ़े, शाह लतीफ़ खे पढ़े, मखदूम बिलाल खे पढ़े, हुज़ूर खेड़े सो खाए, सूफ़ी शाह इनायत खे पढ़े ऐं पंहिंजो जेके बि इहे मज़हबी दहशतगर्दी थिए थी त उनजो पंहिंजो पाण में ॿधी ऐं एको करे ऐं उनजो मुक़ाबिलो करे। महिरबानी। मोहिब आदर्श महर मेंबर सिंध सुजागी फोरम। हक़ मौजूद दोस्तों, सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितुमि जानकारी हर ते पेर पियो। सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल जेका आहे सो जीअं सिंध जी ॻाल्हि करणु ऐं इहो तमामु वॾो गुनाह आहे। सो असीं सम्झूं था पिया त मौजूदा सियासी सूरत हाल जेका आहे उहा इहा आहे त सिंध सुजागी फोरम जे तहत मज़हबी इंतिहा पसंदी जेका सिंध में उरूज ते आहे। हिकिड़ो नारो आहे, नारे तकबीर अल्लाहु अकबर चई कंहिं बि माण्हू ते गुस्ताख़ी रसूल जो नारो हणी ऐं पोइ माण्हुनि में मस्जिद में बीही तव्हां ऐलान करे छॾियो त मतिलबु उहो वाजिबु क़तल आहे ऐं उहो क़तल थी वेंदो। असीं अहिड़ी सोच जी मज़म्मत कयूं था। महिरबानी। मंसूर जमाली, चीफ ऑर्गेनाइज़र कोरंगी ज़िलो सिंध सुजागी फोरम। जीअं त जेको स्टडी सर्कल रखियलु आहे सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं मज़हबी इंतिहा पसंदी, त इन बारे में आउं इहो चवणु चाहींदुसि त सिंध जी सूरत हाल बहितर न पई थिए पर बद खां बदतर थींदी पई वञे। हिननि 70 सालनि में सिंध तबाह बर्बाद थींदी रही आहे ऐं थींदी पई वञे। ऐं असीं हिकिड़ो अञा मसइलो शुरू नथो थिए, वरी ॿियो मसइलो ख़तमु नथो थिए, वरी ॿियो मसइलो शुरू थियो वञे। रजनेश, उनखां पोइ वरी घोटकी वाक़ियो, इन खां पहिरीं वरी कराची कमेटी, वरी डॉक्टर निमरता। असीं ताज़ेती मेड़ाकनि में बसि पूरा आहियूं। सुभाणे वरी ॿी का न्याणी, इन्हनि खां पहिरीं तानिया ख़ासकली जो वाक़ियो थियो, नैला रिन जो वाक़ियो थियो, नंढो जेको बालक जंहिंखे छिते कुते जेको वैक्सीन न मिलण जे करे उहो वीचारो गुज़ारियो, मरी वियो। ऐं मज़हबी इंतिहा पसंदी जॾहिं त हीअ रियासत ठही ॿ क़ौमी नज़रिए जे बुनियाद ते आहे, तंहिंजे करे हिन रियासत जे लाइ ज़रूरी आहे त
उहा मज़हबी इंता पसंदी पखेड़ींदी रहे ऐं माण्हुनि खे मुझाईंदी रहे, तॾहिं हुनजो इहो जेको सिस्टम आहे बरक़रार रही सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि डॉक्टर निमरता चंदाणी जेका सिंधी मासूम न्याणी हुई ऐं उनखे तमामु बेदर्दी सां क़तलु कयो वियो ऐं मूंखे पक आहे त इन जा क़ातिल कोन मिलंदा ऐं इन मां अगरि ॿियूं बि न्याणियूं मरंदियूं रहंदियूं जेसि ताईं हीअ ग़ुलामी जो घटि असांजे ॻिचीअ में पियल आहे। तंहिंजे करे ज़रूरी इहो आहे त दुश्मन खे शिकस्त ॾियूं जेको असांखे मुझाए पियो, असांखे विढ़ाए पियो, असांखे मारे पियो। जेसि ताईं दुश्मन खे असां शिकस्त न ॾींदासीं, न भॼाईंदासीं, असां ईअं मरंदा रहंदासीं। महिरबानी। डॉक्टर निमरता चंदानी जो जेको मर्डर थियो आहे हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में असां मज़म्मत कयूं था। ही जेके वाक़िया जेके इंसिडेंट अचनि पिया हिननि जे पुठियां हिकिड़ी माना जेको माना हिकिड़ी जुड़ियल आहे माना हुननि जी टीम जेको माना वर्कआउट माना करे पई। असां ही जेको माना जेके बि इंसिडेंट थियनि पिया इहे असांजी जेको ताक़त आहे उन्हनि खे तोड़ण जी कोशिशि बि कई वञे। असांखे जेको असां सिंधी क़ौम आहियूं उनखे डिवाइड करण जी कोशिशि बि कई वञे। पोइ हुननि डिवाइड करण जी कोशिशि में ईअं कयो त हुननि मज़हबनि खे खयो आहे ऑन द बेसिस ऑफ रिलीजन। हुननि माना इहे जेके कन्वर्ट था कनि या त मर्डर थो कयो वञे, पर एटलीस्ट हुननि जो जेके इवन दो ख़बर पइजी थी वञे त बाबा ही मर्डर थियो आहे, हू सुसाइड कोन हो। पोइ बि हुन जेके असां जेके टीवी आहे जेके CCTV में जेके ॾिसूं था त हुनजा जेके क़ातिल आहिनि उहे बि ज़ाहिर आहिनि त फलाणा हुनजा क़ातिल आहिनि, पोइ बि उहे गिरफ़्तार नथा थी सघनि। हुनजे पुठियां ॾिसूं था त जेको डॉक्टर निमरता जी जेको केस जे पुठियां ॾिसूं था त जेको उते जेको VC आहे हुनखे ख़ुदि हिन मामले जी सॼी रिपोर्ट जी ख़बर आहे, पोइ बि हुनखे वर्कआउट करण जी नथी करे या हू ज़ाहिर जेके खूनी आहिनि उनखे ज़ाहिर नथी करे। त असां माना इहो ई मुतालबो कंदासीं त इहे जेके इंसिडेंट थियनि था इन्हनि खे जस्टिस ॾिनो वञे, इन्हनि जा जेके खूनी आहिनि उन्हनि खे हैंग कयो वञे त अॻिते लाइ अॻियां वञी ॿियूं असांजूं जेके नियाणियूं आहिनि उहे डॉक्टर निमरता वांगुरु उहे शिकार न थियनि। थैंक यू। जी सिंधु देश अब्दुल मालिक सोलंगी। अॼु ॾींहं खां तुंहिंजे पुठियां ॿारनि नवां के ॿार बा, हिन क़ौम खे तो लाइ बग़ावत जा सबक़ सेखार बा। तुंहिंजे ज़ुल्मनि खे कबो निर्वार सारे नीह में, बख़्शबो हरगिज़ न हाणी वेर पंहिंजा वार बा। यादि रख तो जंग जो टी क़ौम सिंधीअ सां आहे, ॾींहं जा तारा हींअर तोखे हिते ॾेखार बा। जेके चूसनि चॿाड़नि मास हॾु मिसकीन जो, डंग हणंदड़ अहिड़ा ॾेंभू सभु मरोड़े मारबा। जेकॾहिं मसरूर सां इहा बेरुखी बाक़ी रहे, यादि रख तो साण गॾिजी पलनि हाणी घारबा। साईं जेको मज़हबी इंता पसंदीअ जेको ॿिज असांजी सिंध में अमुन पसंदि सिंध में सूफ़ियुनि जी सरज़मीन में जेको छटियो पियो वञे इहो तमामु क़ाबिले मज़मत आहे ऐं तमामु ख़राबु अमल आहे। असां इन जी सख़्तु लफ़्ज़नि में न सिर्फ़ु मुखालफ़त कयूं था बल्कि इन जे ख़िलाफ़ु वेहण जो बि अहदु कयूं था ऐं असां अहिड़े हर अमल खे इंशाअल्लाह ताला नाकाम बणाईंदासीं जेको असांजी सिंध जी सूफ़ियुनि जी सरज़मीन ते मोहबत जे बजाए नफ़रत जा जेके बि ॿिज छटींदो उहो असांजो दुश्मन आहे ऐं दुश्मन इब्न दुश्मन आहे ऐं असां उन जे ख़िलाफ़ु जंग जो बि ऐलान कयूं था। महिरबानी। जीअं सिंधु देश जीअं साईं जीअं सैयद तो आज़ादीअ जी ॻाल्हि कई, मां सिर सां कफ़न ॿधी निकिरी आयुमि। सैयद तो आज़ादीअ जी ॻाल्हि कई, मां सिर सां कफ़न ॿधी निकिरी आयुमि। तो धरती ऐं क़ौम जी ॻाल्हि कई, मां ॻाढ़े झंडे खे मौजनि में फरकाए निकिरी आयुमि। तो धरती ऐं क़ौम जी ॻाल्हि कई, मां ॻाढ़े झंडे खे मौजनि में फरकाए निकिरी आयुमि। जॾहिं सिंधूअ खे मौजनि में ॾिसी सिंधूअ जी छोलियूं मायूस ॾिठमि, जॾहिं सिंधूअ खे छोलियुनि में ॾिसी सिंधूअ जूं छोलियूं मायूस ॾिठमि। हिते धारियनि जा ददकार इंसानी रूप में वेशी धरंदा ॾिठमि, हिते धारियनि जा ददकार इंसानी रूप में वेठी धरंदा ॾिठमि। तॾहिं सिर सां कफ़न ॿधी ईअं ई चयमि, न खपे न खपे पाकिस्तान, न खपे न खपे न खपे पाकिस्तान, न खपे। सिंध जी मूल सूरत मौजूदा सूरत हाल, मुंहिंजो नालो सदाकत अली शेख, सिंध सजागी फोरम जो कारकुन। सिंध जी सूरत मौजूदा सूरत हाल, असांजी सिंध में हीअ हिकिड़ी नियाणी जो क़त्ल आम न कयो वियो आहे। 3 महीना अॻु में असांजी इन सिंध यूनिवर्सिटी मां कंबर जी नियाणी जो मूंखे नालो ज़हन ते न नाहिला नंद उनजो बि क़त्ल आम कयो। हिते 5 नंबर ते बि असांजी नियाणी जो क़त्ल आम कयो। अॼु बि हिन जो डॉक्टर जो क़त्ल आम कयो आहे, डॉक्टर निमरता चंदाणी। त असांखे ॾिठो वञे त मुस्तक़बिल असांजो शऊर खे पोइते पियो कयो वञे। जेको असांजो 83 में असांजो शऊर वधियो, वरी पोइ असां पोइते थी वियासीं। अॼु इहो असां जूं नियाणियूं असांजा ॿाहिरि जेके पढ़नि पिया उनखे ट्रांसफर कयो पियो वञे
जेलनि में विधो पियो वञे। वरी असांजे नियाणियूं जेके वधियूं न उन्हनि खे त हाणे खंभे नथा खणी सघनि या गुम त नथा करे सघनि, पोइ उन के अहिड़ी तरह साज़िश मुताबिक़ उन्हनि खे साज़िश सां उन्हनि जो सरेआम क़त्लेआम थो कयो वञे, जंहिंजो असांजो अॼु इहे चौथी नियाणी जो असांखे लाश मिलियो आहे, जंहिंजो असांखे सर अंजाम न मिलियो आहे। हीअ पाकिस्तान रियासत ऐं पंजाब तला असांजे नियाणियुनि खे, असांजे भाइरनि खे जेके अवामी सरगर्म कनि थियूं ऐं अवाम जो मदद सरकार कनि थियूं, उन्हनि जो सरेआम लाश पिया मिलिया वञनि। पर असांजी सिंध हुकूमत इहे पीपलनि जा अञा बि कन ऐं उन्हनि जी अखियूं नुखलियूं उन्हनि जा अञा बि कन लाटार करे वेठा आहिनि। अॼु हू कश्मीर जो मसइलो खयूं वेठा आहिनि, न हुननि जी ॿोली असांजी ॿोली में, न असांजी सखाफ़त में, न असांजी वजूद में। टी डोई वारो कश्मीर बनेगा पाकिस्तान। 50 साल थी वियो आहे हिननि न ठाहियो। अॼु हिन कश्मीर खे अॼु बि हिननि जूं रैलियूं थियूं निकिरनि त कश्मीर बनेगा पाकिस्तान। अरे तव्हां पंहिंजा 4 सूबा था हलायो, तव्हां खां सिंधी आज़ादी था वठनि, तव्हां खां बलोच आज़ादी था घुरनि, बलोच आज़ादी था, तव्हां पंहिंजा 4 सूबा नथा हलायो। हिकिड़ो पंजाब तव्हांजे पंजाबी जो वेठो आहे, तव्हां पंहिंजा 4 सूबा नथा, तव्हां पंहिंजे कश्मीर खे ठाहींदो। कश्मीर जे अवाम जे लाइ हिननि जो हियांव न फाटो आहे, कश्मीर जे अवाम जे लाइ हिननि जो हियांव न फाटो आहे। हिन जी कश्मीर जी धरती ते नज़रियूं न, हिन पंजाब पाकिस्तान रियासत जूं, पंजाब जूं रियासत जूं, हिन जूं कश्मीर जी धरती ते नज़रियूं, हुन जो अवाम जे लाइ हियांव न फाटो आहे। उतां जो जेको इंडिया जो गंगा नदी आहे उहा बि कश्मीर मां थी वञे, जेको इंडिया जो समुंड आहे उहो बि कश्मीर मां थो वञे, जेको वॾे में वॾो वापारु थो हले काठीअ जो उहो बि कश्मीर मां थो वञे। हिननि जो कश्मीर जे लाइ अवाम जे लाइ हियां न फाटो आहे, हिन कश्मीर जी सरज़मीन जे लाइ, कश्मीर जे खिते में हिननि जूं नज़रियूं बेगरतनि जूं। जेको हिननि असांखे पाकिस्तान में असां तहत मुताबिक़ थियासीं, शामिलु थियासीं त ख़ुदि मुख़्तियारी जे हिसाब सां जे हिननि असांखे ग़ुलाम करे छॾियो आहे। जेका असांजी क़ौम खे ख़बर न त असां ग़ुलाम कीअं आहियूं। हिननि असांखे हिकु सियासत मुताबिक़ असांजे वसीलनि ते कब्ज़ो, असांजी धरती ते कब्ज़ो, असांजे पाणी न। अॼु पूरी सिंध ॾिसो त वीरान लॻी पई आहे, जेको 4 हिसा पाणी अचे थो त उहो असांजो मीर ऐं पीर वॾेरो फॿाई वेठो आहे, बाक़ी जेको हेठियों तबिको हारी तबिको आहे हुनजी ज़मीन ते वीरान लॻी पई आहे। जंहिं हुन हारीअ जूं नज़रियूं खुलियूं, जेको अॼु एतिजाज बि करे थो, पर अञा असां चवंदा पाणी घटि थिए, मीर ऐं पीर बि दलो बि रोडनि ते निकिरी त ख़बर पए त असांखे कीअं छा थींदो आहे ग़रीबनि सां ज़ुल्म। किथे असांजी अॼु पीपल आहे, किथे आहिनि, किथे आहिनि अॼु असांजी सिंध हुकूमत किथे आहे, जेको असांजी सरेआम अमरता नियाणी असांजी मारी वई आहे, हुननि जो छो न असांजे कातिल मिलिया आहिनि। इरशाद रांझानी जो क़त्ल थियो थिए, सिंध सॼी कश्मीर खां केतिरी बंदर ते सरापा एहतजाज थी थिए, तॾहिं वञी हिकिड़ो पठान गिरफ़्तार थो थिए। अॼु बि जंहिं हुनजो मसूद शाह केस विधो आहे, अॼु उन कल्ह खंबियो वियो आहे। केसीं ताईं ज़ुल्म असां सहंदासीं, केसीं ताईं ज़ुल्म इहो असां ते थींदो। पंजाबनि खे चऊं था असां पाकिस्तान रियासत सरेआम था चऊं, असां पुरअमन आहियूं। असांखे जीजल माउ जॾहिं लोली ॾिनी आहे, हुन अमुन ऐं प्रीत वारी लोली ॾिनी आहे। जेकॾहिं असांखे न लोली हथियार, जॾहिं असां हथनि में हथियार खयासीं त पोइ हिक ई ॿोली हलंदी, मरंदासीं या मारींदासीं। महिरबानी। कराची डिवीज़न जो प्रेस सेक्रेटरी ज़ाहिद खोसो। इस्लाम जा रखवालो इंसान को था छो, क़ुरान में ॾिस इंसान जी अज़मत खे। हिकु शहरो आबाद जेको बर्बादु कयो थो, तंहिं शहर खे आबादु करणु घुरां थो मां। हिकु ॿोल जे ख़ातिर तो दाव हणी तूं, इंसान जी अज़मत खे वधाइणु घुरां थो मां। अच्छा दोस्तो, जेका मज़हब इंतिहा पसंदी आहे, जंहिं बि शइ में उहा मज़हब हुजे या दुनिया जा मुख़्तलिफ़ नज़रिया हुजनि, जेको कम्यूनिस्ट नज़रियो आहे, मज़हबी नज़रियो आहे, जंहिं बि शइ में उहा क़ुवत ईंदी आहे, ताक़त ईंदी आहे, त उहा इन्फ्लूशन कंदी आहे, उहा वधंदी आहे समाज जे इर्द गिर्द जेके बि क़ौमूं उन्हनि खे उहो बर्बादु कंदी आहे। हे मज़हब ईअं यूरोप में कमज़ोर आहे, असां वटि मज़बूत आहे। असां वटि इस्लाम मज़बूत आहे, हिते वरी हिंदू कमज़ोर आहे, त वरी हिंदुस्तान में मज़बूत आहे। जंहिं बि शइ में क़ुवत ईंदी आहे उहा उते ज़ुल्म ज़रूरु कंदी आहे ऐं मज़लूम हूंदी आहे। असां वटि भरचूंडी शरीफ़ हिकिड़ी सिविल ब्रिगेड आहे पंजाब जी, जेका हिकु मियां मिठू हिकिड़ो जनरल आहे पंजाब आर्मी जो, पंजाब फ़ौज जो, जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि में उहो पंहिंजा सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म करे थो। ऐं सरेआम हिकिड़े नंढड़े ॿार ते, जेको इस्लाम बि कोन थो चए, हिकिड़े नाबालिग ॿार जे शादी ते वञा तव्हां वञी नुक़सानु कयो, शहर साड़ियो ऐं उन्हनि जे घरनि खे वञी तबाह कयो।
माना मियां मिठू हिकिड़ो सिंध ते हिकिड़ो जर्नल साहब मियां मिठू हिकिड़ो सिंध जे सरज़मीन हिकिड़ो गद्दार साबित थियो आहे ऐं मज़हब इंतहा पसंदी सिंध में हिन महिल हर तरफ़ खां विकोड़े वई आहे। मियां मिठू खे हिकिड़ो टारगेट मिलियल आहे मज़हबी लेवल मज़हबी मोर्चे ते त तव्हां मज़हबी ते लेवल ते कयो। सिंध जे ज़मीन ते अलॻि कब्ज़ा आहिनि, सिंध जे पाणी ते अलॻि कब्ज़ा आहिनि, जेके पंजाब साम्राज चइनी तरफ़नि खां सिंध ते हिकिड़ो जंग मुसलत कई आहे, हिकिड़ी ख़ामोश जंग जेके न कंहिंखे ॾिसण में अचे थी पर अंदरि अंदरां सिंधी क़ौम खे खाईंदी थी वञे, तबाह कंदी थी वञे। त साईं जेम्स जेको चयो त 1952 में वियना कॉन्फ्रेंस में त दुनिया खे ख़बरदार कई पर दुनिया उनखे डिनाए कयो, पंहिंजे मक़सद ख़ातिर पंहिंजे मफ़ादतनि ख़ातिर उनखे मज़हब खे मज़बूत कयो। अॼु उनजा शोला ख़ुदि अमेरिका यूरोप खे साड़नि पिया ऐं हो त मज़बूत आहिनि, हो ताक़तवर आहिनि, पंहिंजो डिफेंस करे विया, पर सिंध जे नंढे ख़िते में हिन सेंट्रल एशिया में जेके मज़लूम क़ौमुनि उन्हनि खे साम्राज मज़हब जी आड़ में उन्हनि जा कब्ज़ा कयो थो, उन ज़मीन ते कब्ज़ा कयो थो वञे, उन्हनि ते जंग मुसलत कई थी वञे। त सिंधी माण्हू खे हाणे इहो आहे त मुतहद थियण खां सो को हल न आहे, मुतहद न थींदो ख़तमु थी वेंदो। इहो ई हिकिड़ो हल आहे, इहो हिकिड़ो वाहिद रस्तो आहे। त साईं जी एम साईं नज़रे ते अचो, साईं जी एम साईं ते उनखे मज़हब इंतहा पसंदि खे निजो वियाना कॉन्फ्रेंस हिकिड़ो आलमी मंशूर ॾिनई त सिंध हिकु मुल्क आहे, आज़ादी असांजो हक़ु आहे, अमन आलम इताद इंसानी, इन खां वधीक उहो नज़रियो कोन्हे। इन ख़ुदि शाह लतीफ़ बि इहो ई चयो आहे, साईं सदाई करीम ते सिंध सुकार। बाक़ी जेको निम्रता जो का वाक़ियो आहे त इहो त सौ सिधो हिकिड़ो ग़ुलामी सां उनजो वास्तो आहे। साईं जिन जंहिं रियासत फुलट ते ईंदी आहे त बेज़मीर ज़ुल्फ़कार भुट्टे ज़रदारी ऐं मुराद शाह जड़नि खे इक़्तिदार ॾींदी आहे। त इहे इक़्तिदार खां हवस में सिंध जे मसइलनि खां अंधा थी चुका आहिनि, हिनखे का नज़र कोन थी। सिर्फ़ु कराची जो थोरो प्रेशर आयो आहे, कल्ह खां वठी मुराद शाह जी निंड फिटल आहे, कराची जे रस्तनि में घुमे थो त मतिलबु सुभाणे हितां जी मीडिया मूंखे ख्वार करे मूंखां इक़्तिदार खसियो वञे, त कराची में सभु कुझु हुनखे नज़र अचे, बाक़ी सॼी सिंध तबाह थी वञे त को मसइलो न आहे। त इहो इक़्तिदार जा बुखिया हिनखे रियासत इस्तेमालु कंदी ईअं वक़्तु न। बैरिया टाउन ॾिसो तव्हां त उते माना हिकिड़ी नओं कराची पियो ठहे, अगरि उहो नओं इसराइल पियो ठहे, इसराइल हुनजो पंहिंजो हुनजो ज़ाती हुनजो हक़ु आहे, हुनजी ज़मीन आहे, उहो हिकिड़ो अलॻि किसो आहे। त असां लाइ हिकिड़ो नओं हिकिड़ो पंजाब मनसूबो ठाहियो आहे त अॼु न त सुभाणे इहे इलेक्शन में ईंदा, इन्हनि ते सीटूं ठहंदियूं, उन वफ़ाक़ी सूबाई सीटूं ठहंदियूं जेके हिन महिल धारिया 20-25 आहिनि, पठान पंजाबी असेंबली में वेठा आहिनि, गैर क़ानूनी गैर तरीक़े सां या गैर क़ानूनी वेठा आहिनि, सुभाणे असेंबली में ईंदा ऐं इहो बैलेंस हिन जो बराबरि थींदो 48-49 में। पोइ जेका आहे क़ानूनी ॻाल्हि कयूं था, असां जेका रोडनि ते अचूं था, हे शहर कंहिंजा, हे धरती कंहिंजी, हे रोड कंहिंजा, शायदि पोइ 15-20 सालनि खां इहो बि न चई सघूं जॾहिं बैरिया टाउन मुकमल माण्हू सां सथिजी वेंदो, मुकमल माण्हू सां भरिजी वेंदो, जिते दुनिया जे वॾे में मस्जिद ठहे पई। इहा मस्जिद में एतिरा माण्हू केॾांहुं ईंदा, वॾी में वॾी मस्जिद ठहे पई पाकिस्तान जी, उन में नमाज़ पढ़ंदा, जंहिंखे हिकु घर मां अचे त लख माण्हू, लख जे पोयां 5 माण्हू ॿुधा करोड़नि में हली विया आबादी। त इहो माना हिकिड़ो ईज़ी ऐं आसान तरीक़ो आहे सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करणु, बिना मुज़ाहिमत जे, बिना कंहिं तरीक़े सां, बिना कंहिं क़ानूनी हिसाब सां। अगरि उहो धारिया अक्सर में थियो त बिल पास थी बि सघे थो, सिंध असेंबली मां वफ़ाक़ में बि बिल पास थी सघे थो, त सिंध जी विरहाङो मुमकिन थी सघे थो। त इहे सूरत हाल तमामु गंभीर आहे सिंध जे माण्हुनि लाइ। सिंध जे खे सोचणु खपे, सिंध जे माण्हुनि खे सोचणु खपे त पंहिंजी उन मौक़िफ़ खे, पंहिंजी कुवत खे ॿधी में तब्दील कनि, ताक़त में तब्दील कनि, इन खां सवा को हल कोन्हे। सो जी साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करीम। मां सिंध सुजागी फोरम जी फाइनेंस सेक्रेटरी सुहिणी जो। अॼु असां भेण निम्रता खे भेटा पेश करण जे लाइ सिंध सुजागी फोरम जा जेके मेंबर आया आहिनि सभिनी जी थोराई थी आया आहिनि, जेके सभु शामिलु थिया आहिनि। अॼु असांजो मौज़ू आहे सिंध जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उनजो जाइज़ो वठणु। त सियासी सूरत हाल अॼुकल्ह जेका हले पई सिंध में, उहा एतिरे क़दुरु छो वधी वई आहे ऐं उनजा छा कारण आहिनि, छा मक़सदु आहे उनजो, उन ते असां सभिनी भाइरनि जेको ॻाल्हायो, असां हाणे मां थोरो ॻाल्हाईंदुमि उन ते। त सभ खां पहिरियों मुंहिंजे ख़्याल में त इहो आहे त जेका हथ वठी करे पूरी सिंध जे अंदरि इहे जेके
मदरसा खोलिया विया आहिनि मज़हबी इंतिहा पसंदी खे वधाइण जे लाइ। हज़ारनि जी तइदाद में पूरी सिंध जे अंदरि मदरसा खोले करे ऐं मज़हबी इंतिहा पसंदीअ खे इंतिशार पैदा करण जी जेका साज़िश रची वई आहे। ऐं उनखां पोइ असांजी सिंध में अंदरि अलाए केतिरा जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि खे जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो वियो आहे। उहे वाक़िया मदरसनि में बि थिया आहिनि, ईअं आम रोडनि ते रस्तनि ते बि थिया आहिनि, पर असां उहो सभिनी जो जेको आहे न जेको आहे कारण उहो मज़हबी इंतिहा पसंदीअ खे था ॾियूं। छो त मज़हबी इंतिहा पसंदी जीअं वधंदी थी वञे त तीअं ई उहे वाक़िया जेके आहिनि वधंदा था वञनि पूरी सिंध जे अंदरि। ऐं उनखां अलावा जेके ॿिया वाक़िया हाणे वधनि पिया आहिस्ते आहिस्ते। असांजो सिंध यूनिवर्सिटियुनि जे अंदरि जेके नियाणियुनि खे जेको आहे हेरासमेंट वारा वाक़िया आहिनि, उन्हनि खे क़तल कयो थो वञे। उहे असां माना सिंध यूनियन जी जेके जॾहिं बहाली थींदी सिंध तॾहिं वञी उहे मसइला कुझु हल थींदा। जॾहिं उते जेके नुमाइंदा हूंदा उहो जेको सिंध यूनिवर्सिटी जेको नुमाइंदो हूंदो उहो सिंडिकेट जो मेंबर थींदो ऐं उतां मेंबर अगरि थींदो त उहो उते यूनिवर्सिटीअ जा जेका जेके ॿिया जेके आहिनि जेके टीचर जेके उस्ताद आहिनि उन सभिनी जा मसइला उहो ई हल कंदो ऐं ॿुधंदो। उनखां पोइ हू सभिनी जो जेको आहे हल कढी सघे थो। असां सम्झूं था त जेका भई मज़हबी इंतिहा पसंदी जेका पखिड़ी वई आहे उनजो इहो ई हल आहे त असां सभिनी भाइरनि खे ॿधीअ में अचणु घुरिजे। असां जॾहिं हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थींदासीं, हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾिजी करे ऐं हिकिड़ो ई माना असांजो मक़सदु हूंदो साईं जीएमसिद जो जेको फ़िक्र आहे असां उनखे पढ़ूं, उनखे सम्झूं ऐं उन ते अमल कयूं ऐं उन ते साईं जीएमसिद जे जेके बुक्स आहिनि उन्हनि ते टॉपिक रखूं ऐं उन्हनि खे सम्झी करे ऐं असां अगरि अॻियां वधियासीं त इंशाअल्लाह असां कामयाबु थींदासीं। सिंधु सागर फिनांस सेक्रेटरी सिंध सुजागी फोरम GSN जी लतीफ़। पहिरियां त तव्हां सभिनि भाइरनि खे जसो हुजे जो तव्हां मुसलसल डॉक्टर नम्रता चंदाणी जे हवाले सां हिकिड़ो मज़ाहमती आवाज़ु बणिया आहियो, न सिर्फ़ु सोशल मीडिया ते पर ॿाहिरि निकिरी बि अमली मैदान में तव्हां पाण मल्हायो आहे। न सिर्फ़ु तव्हां पर सिंध जो हर शहर, हर ॻोठ, हर वस्ती में इहो आवाज़ु बुलंद थियो आहे। उहो मसइलो जो इहो जेको यूनियन बहाली जेकी शागिर्दनि जी यूनियन बहाली हुजे या इरशाद रांझाणी वारो केस हुजे या डॉक्टर निम्रता जो केस हुजे, सिंध पाण मल्हायो आहे। सिंध जे शऊर साबित करे ॾेखारियो आहे त असां में अञा शऊर मौजूदु आहे। बसि असांखे हिकिड़ो रस्तो चूंडणो आहे, हिकिड़ो प्लेटफॉर्म चूंडणो आहे जिते असां मंज़िल जो सही तयन करे सघूं। हीअ असांजी मंज़िल न आहे, इहा छिड़ विछड़ थी एतिजाजी मेड़ाका करणु इहा असांजी मंज़िल न आहे। इहे तव्हांजे साम्हूं इरशाद रांझाणी वारे केस में बि असां ईअं ई सरापा एतिजाज बणिया हुयासीं, पर छा थियो आख़िर में वञी केस हली हली वरी उन मुख्य किरदार खे ई गुम कयो वियो आहे त जीअं इन सिस्टम खे ख़तमु थी वञे। बसि वरी हाणे डॉक्टर उन्हनि जे अॻियां हिकिड़ी लिस्ट थियल आहे, पंहिंजी रियासत में हिकिड़ी लिस्ट थियल आहे जंहिंखे हू पंहिंजे वारे सां उनखे ख़तमु कंदा था वञनि, उनखे खेॾनि था। असांखे इन जो हल सिर्फ़ु इन तरीक़े सां न आहे कढणो त असां हादसाती तौर ते इहो हादसाती तौर ते जेको असांजो निकिरणु आहे, असांजो जेको क्रोध आहे, असांजी जेकी कावड़ आहे, जेके एतिजाजी सूरत में आहे, इहो जस्ट असांखे ख़ुदि एतमादी वारी हिकिड़ी शइ ॾेई थो सघे पर असांखे मंज़िल नथो ॾेई सघे। असांजी मंज़िल सिर्फ़ु साईं जीएमसिद जे फ़िक्र जे तहत गॾु थी आवाज़ु खणणो आहे। जॾहिं उहा ॿधी गॾु थी ऐं असां उन ज़ालिम खे जाबिर खे ॿुधाईंदासीं त हीअ आहे ॿधी ऐं असां पंहिंजी मंज़िल हीअ चाहियूं था ऐं हिन तरीक़े सां चाहियूं था, तॾहिं शायदि असांजा इहे मसइला हल थी सघनि था। तॾहिं शायदि असांजी जेके यूनिवर्सिटीज़ में असांजो शऊर जेको अचे थो उहे असां उनखे बचाए सघूं था। न त इहे वाक़िया मां सम्झां थी, मां हिकिड़े दावा सां चई सघां थी त इहे वाक़िया न हल थींदा, न इन्हनि जो हल असांजे साम्हूं निकिरंदो। ऐं मां इहो बि चवां थी त जेको शहीद बशीर खान कुरैशी जो क़ातिल आहे, डॉक्टर निम्रता जो क़ातिल बि उहो ई साॻियो आहे। अॼु ताईं जेके बि असांजे शोर खे मारियो वियो आहे, इहे क़ातिल हिकु यादि जेका रियासत आहे ऐं उन रियासत असां पंहिंजी क़ौमी उन फ़िक्र ते जे तहत विड़ी सघूं था। ईअं अलॻि अलॻि ॾिसो हाणे बि त गॾु थियासीं न, हाणे बि त इन मसइले जे तहत गॾु थिया आहियूं, पर जेकॾहिं असां इहे सभु गॾु थी हिकु ई मैदान में हिकु ई आवाज़ु बुलंद कयूं त पोइ हीअ रियासत हिकिड़ो ॾींहुं बि न टिकी सघंदी असांजे साम्हूं ऐं असांखे पंहिंजा हक़ मिली था सघनि।
ॿियो त जेको सिंध जी मौजूदा सियासी सूरत जेकी टॉपिक रखी वई उहो त तव्हांजे सभिनि जे साम्हूं आहे। सियासत त असांखे करणु ॾिनी ई नथी वञे न, त असां सियासत ते ॻाल्हायूं कीअं? सियासत त असांखे करणु ॾिनी ई कोन थी वञे। असांजो हिकिड़ो शऊर नंढो हिकिड़ो डॉक्टर जे निम्रता जे सूरत में उभरियो त वरी उनखे मारे था छॾनि। ऐं मां इहो दवा सां चई सघां थी त फ्यूचर में जेको बि असांजो शऊर उभरंदो उनखे हू मारे छॾींदा या कंहिं न कंहिं या एक्सीडेंट कराए उनखे एक्सीडेंट जो रूप ॾींदा। इन तरीक़े सां असांखां इहा शइ खसी वेंदी। ऐं जेसिताईं असां छिड़ वछड़ आहियूं असांखे इहे शयूं असांजे साम्हूं ईंदियूं रहंदियूं ऐं असां ईअं ई रोज़ु मेड़ाका एहतिजाज करे करे थकी पवंदासीं ऐं पोइ आहिस्ता नेठि वरी अहसास कमतरी में हलिया वेंदासीं। इन जी सिर्फ़ु हिकिड़ी ई सूरत आहे त असां हिकु हथ में ॾेई करे साईं जी एमसे जे फ़िक्र जे तहत हिकु मैदान में गॾु थी ऐं आवाज़ बुलंद कयूं। राबेल अबड़ो सिंध सोसाइटी फोरम ही जेके वाक़िया आहिनि नायला रिंद खां वठी डॉक्टर निम्रता ताईं अॼु ताईं उनजो कातिल त ज़ाहिर ई न आहे। जॾहिं नायला रिंद जो वाक़ियो थियो हुयो त उन टाइम बि हैदराबाद में जो SSP हुयो इरफान बलोच हुयो ऐं उन मामले खे हेॾां होॾां करे उनखे उते ई जेको आहे दॿाए छॾियऊं ऐं उहो मामिलो अॻियां उथे कोन छा थियो उनखे कहिड़े तरीक़े सां कीअं मारियो वियो ख़ुदकुशी उनखे करार ॾेई छॾियो त बाबा जी छोकिरी माना ख़ुदकुशी कई आहे। त वरी कुझु अहिड़े तरीक़े सां जेको डॉक्टर निम्रता जो लाश मिलियो आहे उनजे पोयां बि चवनि त बाबा ख़ुदकुशी आहे। जॾहिं त असीं उन ॻाल्हि खे सम्झूं था त ख़ुदकुशी कोन्हे, जॾहिं पोस्टमार्टम में रिपोर्ट आई त बाबा ही क़तलु थियल आहे त मसूद बंगश जॾहिं इंटरव्यू ॾिए पियो त उनखां पुछनि पिया त हीअ माना जेको आहे मर्डर आहे ऐं तव्हां हुनखे ख़ुदकुशी था चओ त चईं त मां हिन मामले ते न ॻाल्हाईंदुसि त हू मर्डर आहे या ख़ुदकुशी आहे। त चईं छो? चईं इन छो मां कुझु चई नथो सघां। त हीअ हिकिड़ी जेकी लॉबी आहे मां उन सभु शइ जो जेको ज़िम्मेवार सम्झां थो उहो सिधो सो रियासत आहे। त कॾहिं नियाणियुनि सां अहिड़ो असरु कयो पियो वञे उन्हनि खे मारे करे सिंध जे उभरंदड़ शऊर खे क़तल कयो थो वञे। पर हीउ अॼु जो माना हीउ हिकिड़ो वाक़ियो न आहे। जेको बि अधीअ ॻाल्हि कयां त जेको बि शऊर उभरंदो अॻियां ईंदो उनखे ईअं क़तलु करे मारियो ऐं ॿार या त उनखे रोड ते उछलाए वेंदो या त उन लाश असांखे कंहिं हॉस्पिटल मां मिलंदो या कंहिं कॉलेज मां मिलंदो त बाबा हिनखे ख़ुदकुशी कई आहे या ॿियो को वाक़ियो थियो आहे। सो हिन सभु शइ जो ज़िम्मेवार मां रियासत खे सम्झां थो। ऐं जेसीं ताईं असीं हीउ जेको ताज़ाती मिड़ाका कयूं पिया उनखां वधीक इहो आहे त असां उन्हनि शयुनि खे ज़ाहिर कयूं त इन शइ जे पोयां आख़िर हथ कंहिंजा आहिनि जो एॾी वॾी हिकिड़ी पोयां हथ आहिनि जंहिंखे हीअ ज़ाहिर करण खां बि लवाइनि पिया ऐं उहे ॿुधाइनि न पिया त उहे केरु आहिनि, उहे कहिड़ा माण्हू आहिनि। हिकिड़ी वॾी हिकिड़ी टीम आहे ऐं उन टीम खे ज़ाहिर करण जे लाइ उहो जेको हिकिड़ो ग्रुप ठहियलु आहे जेको असांजे शऊर खे बि क़तलु करे थो ऐं उभरंदड़ शऊर खे मारे केॾी महिल लाश जेको रोडनि ते पियो ॾे त केॾी महिल हॉस्पिटल मां पियो ॾे त केॾी महिल यूनिवर्सिटियुनि मां पियो ॾे ऐं उनखे बि ज़ाहिर करणो आख़िर उहा कहिड़ी शइ आहे। त उनजे लाइ असांखे मुतहरिक थी गॾु थी हिकिड़ी वॾी जिदोजहद करणी पवंदी ऐं मुकमली तौरु असांखे रोडनि ते अची करे ऐं वॾी हिकिड़ी स्ट्रगल हलाइण जी ज़रूरत आहे। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त केॾी महिल ज़बरदस्ती मज़हब मटाए ऐं केॾी महिल कहिड़ी शइ खे वञे त केॾी महिल मज़हब इंतिहा पसंदी जे हेठि घोटकीअ जहिड़ा वाक़िया करायो, केॾी महिल का शइ कराई पई वञे, केॾी महिल कहिड़ी शइ जेको आहे वञी बि करे रियासत तरफ़ां। असीं रियासत खे इहो चिटो चऊं था ऐं हू पंहिंजा कन खोले बि ॿुधी छॾे त सिंध जा वारिस कल्ह बि हिंदू हुआ, सिंध जा वारिस अॼु बि हिंदू आहिनि, सिंध जा वारिस सुभाणे बि हिंदू हूंदा। वॾी महिरबानी। गुलहसन लाखो, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी सिंध सुजागी फोरम। दोस्तों हक़ मौजूद GSN सभ खां पहिरीं आऊं असांजे न्याणी डॉक्टर निम्रता चंदाणीअ जे बेरहमाना नाहक क़तल ते हिन तहज़ीती मेड़ाके में सॼी सिंध सां तहज़ीत कयां थो, संस ख़ानदान सां तहज़ीत कयां थो। हीअ असांजे सिंध जी न्याणी आहे ऐं आउं सम्झां थो त हीअ सिंध जे शूर ते वार थियल आहे ऐं हीअ हिकिड़ो वॾो सान्यो आहे जंहिंजी कंटिन्यूटी मज़हबी दहशतगर्दी सां जुड़े थी। उन में असां वटि इन सॼे वाक़े खे जेका इंटॉलरेंस पैदा कई वई आहे, जेको टेररिज़म पैदा कयो आहे, उहो हाणे आलमी तौर ते दुनिया असांजे मुल्क खे टेररिज़म स्टेट करार ॾेई थी छॾे ऐं असां सम्झूं था त उनजो जेको आहे सो घणो वार सिंध ॾाढो सुठो आहे। बुनियादी तौर ते सिंधी हिंदू सिंध जा वारिस आहिनि ऐं उन्हनि वारिसनि खे ज़ोरी लॾाए ऐं हीअ मुल्क में असांखे जेको आहे सो हिकिड़ो पॉपुलेशन जो हिकिड़ो डेमोग्राफी हिकिड़ी चेंज करणु था चाहिनि जेका सिंधी क़ौम करणु ॾींदी।
बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त सिंधी क़ौम पाकिस्तान जे ठहण खां पोइ हर वक़्तु हर जॻह हेल ताईं पंहिंजा इंसानी आलमी हक़ आइनी हक़ ऐं जेके संदसि जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जी जेको आहे सो पुरमन नमूने सां घुर कई आहे। पर उन घुर खे हिन स्टेट जेको आहे सो मान न ॾिनो आहे। ऐं अॼु असां ॾिसूं पिया त असांजूं नियाणियूं जेको आहिनि बेदर्दी सां मारियूं पियूं वञनि। ईअं सम्झो त हीअ स्टेट जेका हिकु माउ हूंदी आहे उहा अॼु ॾाइण बणिजी वई आहे जेका असांजा बचा खाए थी। बुनियादी तौर ते पाकिस्तान जो ठहणु बेक़ौमी नज़रिए ते आहे ऐं उन वक़्तु बि सिंध जे ॾाहनि ख़ासि तौर ते उन्हनि इन खे जेको आहे सो चयो त इहो इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे त तव्हां इंसानियत खे विरहायो था ऐं क़ौमूं जेके आहिनि से उन्हनि जो पंहिंजो तारीख़ी तशख़ुस हूंदो आहे पर इंसान सभु बराबरि आहिनि। त हाणे असां ॾिसूं था त हुनजे बुनियाद ते वरी बि 1940 जी जेका करारदाद आहे उन में सूबनि खे ख़ुदमुख़्तियार आज़ादु ऐं उन्हनि जी सियासी मुआशी समाजी जेको इस्तेकाम आहे उहो न पियो थिए। त हीअ जेके ख़राबियूं पैदा पियूं थियनि इहे स्टेट स्पॉन्सर ख़राबियूं आहिनि ऐं असांखे गॾिजी उन्हनि खे मुक़ाबिलो करिणो पवंदो। बुनियादी तौर ते सिंध घण पासाए जेको आहे सो हमलनि जे वर चढ़ियल आहे। हिकु पासे असां ॾिसूं था त वधंदड़ धारी आबादकारी आहे जेका असांजे हिन मुल्क जी डेमोग्राफी खे चेंज पई करे। ऐं केॾीमहिल असां ॾिसूं था त सिंध खे ॿिटे निज़ाम जो वार था थियनि। केॾीमहिल जेको आहे सो कराचीअ खे धार करण जूं ॻाल्हियूं थियूं थियनि ऐं केॾीमहिल वरी नवां एक्ट ऐं ऑर्डिनेंस नाफ़िज़ करे सिंध खे ग़ुलामीअ जे हिकिड़े वॾे पंजोड़ में जेको आहे दाख़िलु कयो थो वञे। पर अॼु असां ॾिठो त प्रेस क्लब जे साम्हूं सॼी सिंध गॾु हुई। उन जो नारो हुयो त सिंध हिकु आहे, सिंध हिकु रहंदी, सिंध सदियुनि खां आहे ऐं सदियुनि ताईं रहंदी। ऐं जस्तोजा सिंध सुजागी फोरम जे हिन सॼे सथ खे जंहिं असांजे सिंध जे हिन न्याणीअ डॉक्टर निमरता चंदाणीअ जे बेरहमाना क़त्ल ख़िलाफ़ ही तहज़ीकी मेड़ाको कयो आहे। बुनियादी तौर ते हाणे असांखे सोचणो पवंदो त हीअ स्टेट जेका हिकु ॾाइण बणिजी असांजे नियाणियुनि खे बि जेको आहे सो खाए पी ऐं मुख़्तलिफ़ हिन भला जेकॾहिं असां ईअं सम्झूं त हिन नियाणीअ जेको आहे सो ख़ुदकशी कई आहे त इहा स्टेट जी जवाबदारी आहे त हुनखे ॾिए। पर हर वक़्तु असांजूं नियाणियूं जेको आहिनि सो उहे उन्हनि ते वार थींदा रहंदा आहिनि। हाणे ॾिसो त केतिरियूं ॻाल्हियूं निकिरनि थियूं पियूं ऐं हर वक़्तु असांजे नियाणियुनि खे जेको आहे सो क़सूरवार करार ॾिनो पियो वञे। ऐं असां नथा चाहिनि त असांजूं नियाणियूं अॻिते यूनिवर्सिटी में अचनि, इहो समाजी शूर वधे ऐं तइलीम आम थिए। उन लाइ आउं उन सॼे सिंध जे जेके ग़ुलामी आहे, सिंध में जेके बि समाजी इशू आहिनि, जेके बि ॾुख तकलीफ़ूं आहिनि उनखे हिन स्टेट खे करार ॾियां थो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। पंहिंजनि वसीलनि ते गुरू पंहिंजो इख़्तियार ॾियनि ॾोह करार हाकिम मुला हिकु पेज ते। दोस्तनि समूरनि जिन दोस्तनि ॻाल्हायो आहे उन मां हिकिड़ी शइ त वाज़ी थी आहे त हीअ स्टेट जेको आहे सो सॼो जेको खेल आहे, सॼी जेका रांदि आहे इन स्टेट जी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त करिणो छा आहे? करिणो इहो आहे त असां जेके माण्हू आहियूं से पाण में जेके हींअर गॾु थिया आहियूं उहे आहियूं केतिरा, उन्हनि जो तइदादु केतिरो आहे। ऐं असांजो जेको हिकिड़ो वॾो जेको तइदादु आहे जिन जो तालुक़ु जेको आहे सो ॿाराड़ी सां आहे या ॻोठनि में या शहरनि में जेको इहो विरहायल आहे, उहे उन्हनि ते मज़हबी जेके मुला आहिनि उहे मुसलसल वार कंदा रहनि था। उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजो ॻेजू बनाइण जी कोशिशि पिया कनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां वटि बि ओतिरो ई जेको आहे सो शऊर हुजे जो असां उन्हनि खां सुवाल करे सघूं। उन्हनि जे ई जेको आहे सो ॾिनल पंहिंजो मज़हब खां या मज़हब मां या उहे शयूं जेके से उन्हनि खे बाक़ाइदे पुछी उन्हनि खे उहो पुछड़ो करे सघूं त बाबा जेको आहे सो मज़हब में त हीअं आहे, तव्हां इहा ॻाल्हि कीअं था कयो। जीअं ॿ क़ौमी जेको आहे नज़रियो आहे उनजो इस्लाम सां को तालुक़ु ई न आहे। क़ौमूं जेके से हमेशह वतन सां ठहंदियूं आहिनि, क़ौमूं जेके से मज़हबनि सां ठहंदियूं कोन आहिनि। सूरह हुजरात आहे उन जे ॿिए रुको जी पहिरीं आयत जेका आहे इंसान तव्हांखे असां क़ौमुनि ऐं क़बीलनि में तक़सीम कयोसीं ऐं तव्हांखे
त जीअं तव्हांजी सुञाणप थी सघे, तव्हांखे हिकु औरत ऐं हिकु मर्द करे कयोसीं त जीअं तव्हांजी सुञाणप थी सघे। हाणे इहा जेका सुञाणप आहे, इहा आइडेंटिफिकेशन आहे, इहा अलाह जे तरफ़ां हिकिड़ी जेका असां गॉड गिफ्टेड शइ आहे हिकिड़ी। त उनखे जेकॾहिं को माण्हू उनखे ख़तमु करण जी कोशिशि थो करे त उन ॼण त अलाह सां जहिड़ो कयो। साईं हुज़ूर जिन जेको आहे सो जेकॾहिं ई मुस्लमान हिकिड़ी क़ौम हुजनि हा त ताइफ़ जे शहर में जेके माण्हू रहनि पिया जिन जो को मज़हब न हो, उहे लादीन हुआ, उन्हनि खे जेको आहे हुज़ूर कम सलाम सम चयो त अलाह महद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, अलाह मुंहिंजी क़ौम खे हिदायत ॾे, मुंहिंजी क़ौम करे कोठियो। उहे माण्हू जेके मुस्लमान कोन हुआ उनखे मुंहिंजी क़ौम करे कोठण जो कहिड़ो जवाज़ आहे? सिर्फ़ु हिकिड़ो जवाज़ आहे, उहो इहो आहे त हुननि जो कल्चर, हुननि जी ॿोली, हुननि जी धरती हिकु हुई। उहो ई बुनियादु हो जेको हुज़ूर वटि बि साॻी बुनियादु हो। मुस्लमान क़ौम जो जेको आहे सो कॉन्सेप्ट ई न आहे, मुस्लमान क़ौम करे थींदी ई न आहे। बहरहाल खोड़ सारियूं शयूं उन ई मौलाना अब्दुल्ला सिंधी काफ़िर लफ़्ज़ जी माना जेका कढी आहे क़ुरान मां उहा कढी आहे त ज़ालिम। काफ़िर जो मतिलबु आहे ज़ालिम। पोइ उहो मुस्लमाननि वारे पासे हुजे, हिंदुनि वारे पासे हुजे या कंहिं बि मज़हब वारे पासे हुजे, किथे बि हुजे, ज़ालिम ज़ालिम आहे, उनजी शनाज़ हिकिड़ी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त इहा ई शयूं जेके असां पंहिंजनि माण्हुनि खे जॾहिं वञी सम्झाईंदासूं, असां उन्हनि माण्हुनि खे जॾहिं इन समूरे जेको आहे सो सिलसिले में जॾहिं पाण सां गॾु खणंदासूं, तॾहिं जेको आहे सो असां हिकिड़ी कुवत बणंदासूं, तॾहिं असां जेको आहे सो का उथल पुथल आणे सघूं था। न त पोइ असां जेको आहे सो नंढड़ा नंढड़ा मेड़ाका करे असां जेको आहे सो ईअं ई पंहिंजो जेको आहे सो हलंदा रहंदासीं। ऐं इहा जदोजहद जेका असां वटि तवील थींदी वेंदी, उन में जेको आहे सो बजाए हिनजी जो असां तकिड़ो जेको आहे सो को नतीजो साम्हूं आणे सघूं, इहा शइ जेका असांखे हर बुरू खामखा जेका असां इहा लॉन्ग प्रोसेस में वठी वेंदी। त उन जे लाइ ज़रूरी इहो आहे त असां माण्हुनि खे जेको आहे सो माण्हुनि ताईं पहुचूं। असांजो नज़रियो, असां जूं ॻाल्हियूं, असां वटि जेके शयूं आहिनि से सचियूं ऐं तमामु जेको जानदार आहिनि। असांजो सुवालु जानदार आहे, असांजो हक़ु जेको आहे सो बिल्कुलु हीअं वाज़े जेको आहे सो सूरत में जेको आहे सो निर्वार आहे। दुनिया हिनखे तस्लीम करे चुकी आहे त सिंध सिंधियुनि जी आहे, बलूचिस्तान बलोचनि जो आहे, जीअं पख्तूनस्तान पख्तूननि जो आहे, पंजाब पंजाबियुनि जो आहे। ईअं जेको आहे सो असां बि पंहिंजे धरतीअ जा जेको आहे सो वारिस आहियूं, मालिक आहियूं। असांखे पंहिंजी धरती मिलणु खपे, असांखे पंहिंजा हक़ मिलणु खपनि, पंहिंजो इख़्तियार जेको आहे सो मिलणु खपे। पंहिंजी धरतीअ ते घुरूं था, ॿिए कंहिंजी धरती ते नथा घुरूं असां। त हाणे ॻाल्हि रुॻो इहा आहे त इहा शइ इन आवाज़ में जेसि ताईं असां पंहिंजे हेॾी सारी क़ौम जो आवाज़ु शामिलु न कंदासीं, उन्हनि खे हम आवाज़ न बणाईंदासीं, तेसि ताईं जेको आहे सो मामिलो जेको आहे सो हल थियणो न आहे। रियासत मां त असां उमेदु रखी नथा सघूं का चङाई जी, ठीकु आहे साईं। 6 ॾींहं थिया आहिनि, अॼु 7हों ॾींहुं आहे, अञा ताईं जेको आहे सो FIR दाख़िल नथी थिए। हद थी वई, इंतिहा थी वई जेका असां कंहिं क़िस्म जी का मोमेंटम न आहे। इहा सूरत आहे रियासत जी, इहो स्टाइल आहे रियासत जो, इहो एटीट्यूड आहे रियासत जो। रियासत हिकिड़ी माउ वांगुरु हूंदी आहे, उनजो एटीट्यूड इहो आहे। जेकॾहिं माउ वारो हिसाबु हुजे हा त, पर छाकाणि जो हिते ॻाल्हि ई ॿी आहे, हिते जेको रियासत जो मामिलो ई ॿियो आहे। हिते एंटी सिंधी जेको आहे सो एंटी सिंध जेको आहे सो हिकिड़ो एटीट्यूड आहे जेको हलंदो रहे थो। केतिरियूं नियाणियूं जेके असांजूं जेके ज़ाया थी वियूं, उन में जेको केतिरियूं नियाणियूं असांजूं जेके क़तल थी वियूं, केतिरियूं नियाणियुनि सां जेके वेदनूं थियूं, केतिरनि माण्हुनि खे खंबियो वियो। ऐं डेली इहो सिलसिलो हलंदड़ आहे, इहो हलंदो रहंदो जेसिताईं जेको आहे असां माण्हू मिड़ी मुठ न थींदासीं। सो बहरहाल ॻाल्हि इहा ई आहे त जेको आहे सो असांखे पंहिंजी स्ट्रगल खे जेको आहे सो कंहिं स्ट्रीमलाइन करिणो पवंदो ऐं तेज़ी सां जेको आहे सो माण्हुनि ताईं पहुचणो पवंदो, जिन खे असां जेको आहे जंहिंखां पोइ ई असां जेको आहे कंहिं मंज़िल ते रसी सघूं था। महिरबानी। GSN माशाल्लाह हिते असांजे मौजूद जेके असांजा वॾा आहिनि ऐं सिंध सुजाॻी फोरम जा जेके अॻुवान आहिनि, सभिनीनि पंहिंजी राय ॾिनी। पर पंहिंजे ज़हन में बि हिकु सोच आहे त सिधो त पहिरियों इहो लफ़्ज़ खणंदुसि त एजेंसियूं असां सिंधी माण्हुनि खे हींअर एतिरो परखे, एतिरो सुञाणे वयूं आहिनि जो हुननि खे ख़बर आहे त हीअ सिंधी माण्हू अगरि हिन इशू ते इतिजाज कनि था, सही आहे, इन इशू खे असां मंज़िल ते न पुॼणु ॾियूं ऐं इन इशू तो तवजो हटाइण लाइ उहो हिकिड़ो ॿियो प्लान तयारु कयूं वेठा आहिनि। ठीकु आहे, त बाबा असां कंहिं यूनिवर्सिटी जे अंदरि असां को अहिड़ो वाक़ियो करायूं, छो जो हाणे उहो असांखे परखिया जीअं न हिकिड़ो सिधो लफ़्ज़ चवंदो त उहो असांखे हींअर न थियणु चाहींदा। सही आहे, कॾहिं असांखे जेको हॉस्टल में कंहिं असांजी न्याणी ऐं भेण खे जेको सो मतिलबु मारियो वञे थो फांसीअ जे चकर में। सही आहे, ऐं कुझु माण्हू हुननि जा रियासत जा फेसबुक ते बि या आम असांजे सिविल मतिलबु सोसाइटी जे अंदरि, असांजे पार्टियुनि जे अंदरि, असांजे माण्हुनि जे अंदरि, सही आहे, उहो असां गॾु वेठा आहिनि। ठीकु आहे, पोइ असांखे जज़्बो ॾियाराईंदा, असांखे जोश ॾियाराईंदा। सही आहे, बाबा हे एतिजाज कयो, हीअं कयो, जीअं हाणे असांजी अधी सां नाजादी थी आहे। सही आहे, इन जे हवाले सां हींअर पूरी सिंध में एतिजाज आहे। ठीकु आहे, हाणे 2 ॾींहं तव्हां यकीन कंदो, नोट कजो। सही आहे, वरी अहिड़ो को ॿियो
वाक़ियो कंदा जेको वरी सॼो हिन तो तवजो हटी वेंदो ऐं सिंधी क़ौम जो वरी तवजो उन ते अची वेंदो। सही आहे। वरी उन खां तवजो हटाइण लाइ वरी असांखे को अहिड़ो ॿियो वाक़ियो ॾींदा। सही आहे। ऐं वरी हिकिड़ी असां सोच रखूं था त बाबा असांखे छा करणु खपे, असांखे ईअं करणु खपे, इतिजाज करणु खपे या असांखे सॼी सिंधी क़ौम खे कठे थियणु खपे। हाणे हिन टाइम बि तव्हां ॾिसो त सॼी सिंधी क़ौम उथियल आहे, सॼी सिंध उथियल आहे, दुनिया जे अंदरि जिते जिते आहिनि सिंधी उथियल आहिनि। सही आहे न। पर छा आहे असांखे का रिज़ल्ट नथी मिले। असांजी सोच इहा त असां गॾिजी करे एतिजाज कयूं, पूरी सिंध एतिजाज करे थी, पोइ बि असां हुनजी रिज़ल्ट नथा वठी सघूं। सही आहे। त उहो असांखे सम्झी विया आहिनि, उहो असांखे परखे विया आहिनि। सही आहे। हे असांखे ईअं निंदणको करे मारींदा रहंदा। सही आहे। असां वरी वरी ॻाल्हि कंदा आहियूं, मिसाल ॻाल्हि असांजा जेके बाबा MP MN आहिनि, असांजी वारसी आहिनि मालिक, उहो हुननि सां मिलियल आहिनि। सही आहे। उहो असां सां माना असांखे त पंहिंजो सम्झनि ई नथा। पोइ क़ौमी लॾे जा हुजूं या आम मतिलबु असां सिंधी हुजूं, उहो त असांखे माना अलाए छा था सम्झनि। ठीकु आहे। सो हुननि रियासतनि पंहिंजा हिकिड़ा प्लेन गेम उहो तयारु कई वेठा आहिनि। सही आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो ॿियो थींदो। जीअं ॾिसो कुझु टाइम तानिया ख़ासकेली, रिमशा वसाणी, सही आहे, इन्हनि जा केस काॾे हुआ, इहे बि त सोशल मीडिया ते एतिरो टाइम हलिया न। सही आहे। उन्हनि जो को नतीजो हिन महिल उहो गुम थी आहे। अॼु वरी सॼी सिंध में हीअ हले थो पियो। सही आहे। वरी सुभाणे को अहिड़ो को ॿियो जेको सो, ऐं उन्हनि खे ख़बर आहे त असां कहिड़े माण्हूअ खे खणूं सॼी सिंध एतिजाज कंदी, असां कहिड़े माण्हूअ खे मारियूं सॼी सिंध एतिजाज कंदी। सही आहे। हाणे हिकिड़ी शइ ॾिठो वञे त हिन अधीअ खे क़तल करण में मूंखे त मुंहिंजी सोच मुताबिक़ ईअं लॻे थो जेको 22 तारीख़ कराचीअ जे अंदरि माना सिंध हिकु आहे, सिंध हिकु रहंदी, इन खे कैंसिल करण लाइ बि हीउ वाक़ियो थी सघे थो। सही आहे। साईं ॾिठुनि त पोइ बि माना हीअ सिंधी माण्हू नथा मुड़नि कंदा, ताज़ो ताज़ो साईं मसूह शाह खे खयो अथनि त माना मन हे मुड़नि, पर पोइ बि सिंधी क़ौम खे अलाह अकुल ऐं शोर ॾिनो आहे। सही आहे। सो चवण जो मतिलबु इहो आहे त हीअ असांखे सम्झी विया आहिनि, परखे विया आहिनि। सही आहे। असांखे कंहिं सुठे अॻुवाण, असांखे कंहिं सुठे सपोर्ट जी ज़रूरत आहे। छो जो असां हक़ीक़त में जेको आहे न, जेसिताणी कुझु न कुझु असांखे मज़ामत बि करणी पवंदी। दुश्मन सां जेसिताणी असां दुश्मन वारी सोच न रखंदासीं तेसिताणी असां कामयाबु न ईंदासीं। बाक़ी हे जेके आहिनि न, अॼु असां सॼी सिंध एतिजाज कयो, वरी सुभाणे बि माना कंहिं ॿिए वाक़े ते कंदासीं, उहो असांखे सम्झी विया आहिनि। उहो असांखे माना सम्झी विया आहिनि त बाबा हाणे हिननि खे कहिड़े तरीक़े सां घुमाइणो आहे, फिराइणो आहे। जी सिंध असीं हिन सिंध सुजागी फोरम जे प्लेटफॉर्म ते अॼु के मौज़ू जे सिलसिले में आयल दोस्त खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। लतीफ़ मेमणो, डिवीज़न उहिदेदार ऐं सिंध सुजागी फोरम। दोस्तो हक़ीक़त हीअ आहे त राजा सुठी ॻाल्हि कई त असां जेका इशू वारी सियासत कयूं था, इशू वारी सियासत करे करे असां मुंझी पवंदासीं। हर इशू में जा नओं इशू जुड़े थो। असीं न इदारा ठाहियासीं, न तंज़ीम जोड़ी थिए, असांखे मौक़ा बि इनकलाब जा मिलिया, उन मां फ़ाइदो बि न वरितोसीं। छा दुनिया में रेड़ी उटलाइण त इनकलाब थो अची वञे, असां सिंध खसिजी वई, अञा पुछा बि कयूं था सिंध गुलाम कीअं आहे था, उनखे सिंग थींदा आहिनि, पासो अछो अथसि, वसीला लुटिजी विया, सिंध गुलाम थी वई, सभु हीरा असांजा शहीद थी विया, अञा सुवाल आहे। हा इनकलाब उहो वाट ई जेॾी महिल शहीद मक़सूद ख़ान जी शहादत थी, 56 लख माण्हू कठो थियो त क़यादत छो न बि फ़ैसिलो करे, सुवाल आहे। घटि में घटि 3 ॾींहं ऐलान त करे त पंजाब जा रोड बंदि थियो, तव्हांखे क्लियर रिज़ल्ट मिली वञे हा, या पंजाब गोली हलाए आहे तव्हां सां ॻाल्हियूं करे हा। बेनज़ीर भुट्टो शहादत थी थिए, 6 करोड़ माण्हू था चवनि सिंध आज़ादु घुरिजे, पाकिस्तान न खपे, हिकिड़ो माण्हू थो थिए त असांखे खपे खपे। दुनिया जो साहब बि अचे थो सुवाल थो करे इहो छा हो, खपे न खपे। 6 करोड़ माण्हू पिया चवनि हीअं हिकिड़ो माण्हू बि हुजे जे लख लानत त तव्हां बि क़ौम आहो। तव्हांजे 6 करोड़ माण्हू खे हिकिड़ो लोफर माण्हू, जो गैर सियासी माण्हू, जेको ज़ियालक जो नाजाद औलाद, उन नारे खे ई हा जंहिं करे थो वञे, तव्हां ख़ामोश आहियो। छो न मौक़ा मिलिया आहिनि, असां हुन नतीजा कोन वठा आहिनि। असांजे सिंध सुजागी फोरम जे 50,000 माण्हू कठो थो करे त असां आज़ादी जो ऐलान कंदासीं। भई शर्त आहे त असां इदारा बि जोड़ींदासीं ऐं पंहिंजा हुरबा बि तयारु कंदासीं, प्लानिंग बि जोड़ींदासीं। छो न 56 लख माण्हू ते असांजी क़यादत लाश खणी अचे घर पहुती, छो न ऐलान कयूं, सुवाल आहे इहो। असांखे मौक़ा मिलिया आहिनि, 88 में ई मौक़ो मिलियो हो, जेके जिते माइनि हार पंहिंजा, लाकेट पंहिंजा कननि जो वाला ऐं पंहिंजूं मुंडियूं चलाए ॾिनियूं त हे वठो विढ़ो, पाण कुझु न कयोसीं, मयार क़ौम ते ॾियूं। लीडर असांजा हथ वठी जेके ॾिसंदा
त ही के रिज़ल्ट ईंदा, ही के ऐलान कंदा, ही के आज़ादी जे सही रुख में वेंदा, या हक़ीक़तनि जे बुनियाद ते जिदोजहद सियासत कंदा, उनखे मारे वञे त पोइ असां त रहिया आहियूं बोगला, असां बि नतीजा नथा ॾेई सघूं। ऐं ॿुधी छॾियो 2007 खां 2012 ताईं असांजा 2 हीरा मारिया विया, इहे यकीननि हीरा हा, इन जी क़ौम जे नब्ज़ ते हथ हो, इहे कुझु बि करे सघनि पिया। बशीर ख़ान चयो त मुंहिंजो ईंदड़ साल आज़ादी जो साल हूंदो, पर उहा कंहिंखे ख़बर त अॻियां बि बिला वेठा आहिनि जेके कबूतर खे ताड़ियूं वेठा आहिनि। महिरबानी सभिनी दोस्तनि जी, सभिनी दोस्तनि तमामु बहितर ॻाल्हायो। अॼोको जेको मौज़ू हो पंहिंजो सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं मज़हबी इंता पसंदी, ऐं उन सां गॾोगॾु असांजी सिंध जी न्याणी भेण डॉक्टर निमरता जो जेको हीअ अलमनाक वाक़ियो थियो आहे, जेको क़तल थियो आहे, उन वाक़े ते समूरनि दोस्तनि ॻाल्हायो। साईं लतीफ़, मुज़फ़र, साईं गुलसन, भेण सिंधू, सोणी, ज़ाहिद, सभिनी दोस्तनि, मंसूर, सभिनी दोस्तनि सुठो ॻाल्हायो। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त आउं कोशिशि कंदुसि त गॾोगॾु पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदे इन सर्किल खे सहेड़ियूं बि। सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल खे सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे। जेसीं ताईं असां हिकु सियासी ज़हन जी हैसियत में, हिकु मैच्योर बाशऊर सियासी ज़हन जी हैसियत में सिंध जी सियासी सूरत हाल खे नथा सम्झूं, उन खां नथा वाक़ुफ़ थियूं, उन में थींदड़ वाक़ियनि खां ऐं उन्हनि वाक़ियनि जे सबबनि खां वाक़ुफ़ नथा थियूं, तेसीं ताईं असां उन्हनि जो हल बि नथा करे सघूं, न ई उन्हनि जो को मुस्तक़िल हल ॾेई सघूं था। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया जे अंदरि जेके बि क़ौमूं ग़ुलाम हूंदियूं आहिनि, त उन्हनि ग़ुलाम क़ौमुनि जे अंदरि इहे समूरियूं बीमारियूं, इहे समूरा वाक़िया मौजूदु हूंदा आहिनि। उन जो बुनियादी सबबु ग़ुलामी आहे। समूरनि मसइलनि चवंदा आहिनि न कि ॾाहे जो कोल आहे त उमुल मसाइल जेको आहे क़ौमी ग़ुलामी आहे, माना मसइलनि जी मां क़ौमी ग़ुलामी आहे। एक्सीडेंट खां वेंदे मासूम ॿार जेको कुते जो चकियल आहे, उहो तड़पी तड़पी माउ जी हंज में मरी थो वञे, उनखे वैक्सीन नथी मिले। यूनिवर्सिटियुनि जे इदारनि जे अंदरि सिंध जी न्याणियुनि जा लाश मिलनि था। सिंध जो माण्हू मुआशी तंगीअ जे करे पंहिंजा बच्चा प्रेस क्लबनि जा ॾो खणी उन्हनि जे विकिणण जा हुका था ॾियनि, जेके पंहिंजे जिगर जे टुकड़नि खे विकिणण जा हुका था ॾियनि। तव्हां इन खां वधीक कहिड़ी ग़ुलामी तव्हांखे नज़र ईंदी जो तव्हांखे ॿुधायूं त क़ौमी ग़ुलामी जेकी आहे उन में सिंग आहिनि, या उनखे साईं जेको ॿुधाइबो त असां हीअ रंग आहे, हीअ ग़ुलामी आहे बाबा। बुनियादी तौर ते सिंध ख़ितो तारीख़ में पंहिंजी तहज़ीब जे हवाले सां, पंहिंजे कल्चर जे हवाले सां, पंहिंजी रिवायतुनि जे हवाले सां, पंहिंजी बुर्दबारी ऐं बहादुरी जे हवाले सां, पंहिंजे तशख़ुस जे हवाले सां, शनाख़्त जे हवाले सां पंहिंजो हिकिड़ो नुमाया किरदारु अदा कयो आहे। पर हाणे असांखे उन माज़ीअ मां, उन जे माज़ीअ जे पॼाइण खां निकिरणो पवंदो। अॼु जेकी सूरत हाल आहे, असां उनखे जेकॾहिं भेटियूं त माज़ीअ जे तजुर्बनि मां असांखे सिखणु घुरिजे, न कि रुगो माज़ीअ ते बीही रुगो ॻाल्हायूं त असां हज़ारे साल क़दीम अज़ीम क़ौम आहियूं, असां ही फाड़ा मारिया, असां ही कया। बिल्कुलु उहे असांजे वॾनि कया, असां छा कयो? असांखे उनखे ॾिसणो आहे। सिंध जंहिं ॾींहं खां वठी हिकु आज़ादु ख़ुदि मुख़्तियार रियासत ते जॾहिं अंग्रेज़नि कब्ज़ो कयो, असांजी डिमांड उहा आहे त जॾहिं बर्तानिया 1843 में हिन सिंध वतन ते कब्ज़ो कयो, असांखे उन्हनि सरहदुनि मूजिबि सिंध जी मुकमिल आज़ादी खपे। इहो असांजो बुनियादी ॼमण जो हक़ आहे, इहो आलमी कानूनी असांजो हक़ आहे, इंसानी हक़ आहे। छो त असां जॾहिं हिन बर्तानिया जे ख़िलाफ़ जंग कई, सिंधी माण्हुनि उन में वॾे में हिसो वरितो। उहो सूरह बादशाह जी सूरत में हुजे, उहो हेमू कालाणी जी सूरत में हुजे, उहो होशू शीदीअ जी सूरत में हुजे, उहो रूबलो कोहलीअ जी सूरत में हुजे, या सिंध जे ॿियनि जोधनि जंहिंमें उबैदुल्ला सिंधी हुजे, उन में अलाह बख्श सुमरो हुजे, साईं जीएम सैद हुजे, सिंध जा अहिड़ा सूर्य पुट जिन सिंध जी मुकमिल आज़ादी ऐं सिंध जी ख़ुशहाली जे लाइ पाण पतोड़ियो, जिन मां कुझु असांजा जिन अमर शहीद थिया,
शहादत जो जाम पीतो ऐं कुझु सियासी क़ैदी रही करे सॼी ज़िंदगी नज़रबंदियुनि ऐं क़ैदुनि में गुज़ारे, पर असांखे हिकिड़ा लाज़वाल उसूल ऐं नज़रिया ऐं फ़िक्र ॾेई आहे जे नज़रिये ऐं फ़िक्र जे बुनियाद ते असां पंहिंजे वतन जो बुनियाद रखी उनखे मुकमिल आज़ादु करे सघूं था। उहो फ़िक्र GM सैद आहे जेको साईं GM सैद सिंध जी मुकमिल क़ौमी आज़ादी जी ॻाल्हि कई। असां हिकु मुआहिदे तहत करारदाद तहत हिन ख़िते जो हिसो थियासीं। उहा करारदाद कंहिं बि सूरत में उन करारदाद में जेका हक़ीक़ी करारदाद अॼु बि हिननि जी मीनारे पाकिस्तान में लॻी पई आहे, अॼु बि असुल डॉक्यूमेंट्स में लिखी पई आहे, उहा करारदाद इहा न आहे जेका असांखे प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी जे लेवल ताईं पाकिस्तान स्टडी ऐं कूड़ी तारीख़ पढ़ाई थी वञे त इहा करारदाद आहे। उहा करारदाद न आहे। असल करारदाद उहा हुई जंहिंमें लिखियलु इहो हो त हिंदुस्तान यानी बरे सगीर हिंद जे अंदरि मुस्लिम अक्सरती आबादी रखंदड़ रियासतूं जेके आहिनि उहे आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार रियासतूं हूंदियूं, उन्हनि जो अलॻि वफ़ाक़ ठहंदो जंहिंजा सिर्फ़ु 2.5 खता वफ़ाक़ हूंदा, दिफ़ा, फॉरेन पॉलिसी, करंसी, बाक़ी मुकमिल ख़ुदि मुख्तियार ऐं आज़ाद रियासतूं हूंदियूं। ऐं उन में इहो बि शर्त हो त जेकॾहिं अॻियां हली वफ़ाक़ उन्हनि सां ॿियाई करे थो, जबर करे थो, ॾाढ करे थो, त उन्हनि खे इहो इख़्तियार आहे त 10 सालनि जे अंदरि हू मुकमिल आज़ाद हैसियत में वतन जी सूरत में रही सघंदा। ही उन तां फिरी विया। हीअ जेका मुस्लिम लीग नाम नियाद जेकी हुई जंहिंमें जनाह जी क़यादत में लियाकत अली ख़ान जी क़यादत में हुई, उन इन शइ ते शुरूआत में ई जेको आहे उन तां मुआहिदे तां फिरी विया। जंहिं तहत साईं GM सैद उन्हनि खां इख़्तिलाफ़ रखी ऐं काफ़ी टाइम 1945-44 में अलॻि थी सिंध प्रोग्रेसिव मुस्लिम लीग अलॻि ठाहे ऐं अलॻि वञी बीठा। शहीद अल्लाह बख़्श सूमरो जेको आहे उहो त मुकमिल सिंध जी आज़ादी ऐं क़ौमी ख़ुदि मुख्तियारी जी ॻाल्हि कंदड़ हो। शहीद सूरत बादशाह त वतन ई कफ़न आज़ादी मौत जो नारो ॾींदड़ हो। शहीद पंहिंजो सिंध जो अज़ीम मौलाना उबैदुल्ला सिंधी जो जेको फ़िक्र आहे उहो सिंध जी मुकमिल आज़ादी ते बीठल हो। ऐं इहे समूरा जेके रहनुमा असांजा रहबर हुआ उन्हनि असांखे सिंध जे क़ौमी ख़ुदि मुख्तियारी जी ॻाल्हि कई। हुननि ॿुधायो त क़ौमूं वतन जे बुनियाद ते ठहंदियूं आहिनि, क़ौमियूं जोग्राफ़ी जे बुनियाद ते ठहंदियूं आहिनि, क़ौमियूं वसीलनि जे बुनियाद ते ठहंदियूं आहिनि, क़ौमियूं तारीख़ जे बुनियाद ते ठहंदियूं आहिनि, क़ौमियूं जेको कल्चर जे बुनियाद ते ठहंदियूं आहिनि, क़ौमियूं ॿोली जे बुनियाद ते थींदियूं आहिनि, क़ौमियूं सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि जे बुनियाद ते थींदियूं आहिनि, पर क़ौमियूं मज़हब जे बुनियाद ते न थींदियूं आहिनि। इहो जेको ढोंगो ड्रामो तव्हां रचायो उहो ख़तमु थी चुको आहे बक़ौमी नज़रियो। हाणे इहो वधीक तव्हांजो न हलंदो ड्रामो, उन बेवकूफ़ खे बंदि कयो। हिन ख़िते ठहण खां पोइ पहिरें ॾींहं खां वठी असां सां नाजाइज़ियूं ज़ुल्म ॾाढ जबर जो रवैयो रखियो वियो। 1 यूनिट मड़े सिंध जी सूबाई शिनाख़्त बि ख़तमु कई वई, जंहिंजे ख़िलाफ़ बि साईं GM सैद ऐं सिंध जा जेके शागिर्द हुआ, सिंधी अदबी संगत हुई, सिंध जा अदीब दानिश्वर आहे, उन्हनि वॾी बग़ावत कई ऐं उनखे टोड़ण में वॾो में वॾो किरदारु अदा कयो। हिते मां थोरो शागिर्द यूनियन जे हवाले सां ॻाल्हाईंदुसि, छो त जेके इदारनि जे अंदरि क़तल थियनि था शागिर्दनि जा, या जेके असांजे इदारनि जे अंदरि जेको हिरासमेंट जा जेके वाक़िया थियनि था, उन जो बुनियादी सबबु आहे शागिर्द यूनियन ते पाबंदी आहे, शागिर्द यूनियन जी बहाली न हुजणु आहे। छो त रियासत ॾिनल आहे शागिर्द यूनियन खां। सॼी दुनिया जे अंदरि नौजवान तबिको जेको शागिर्द तबिको आहे उहो इनक़लाब जो हर अवल दस्तो रहियो आहे, छो जो उहो मुतहरिक आहे, उहो मुनज़िम आहे, उहो बाशऊर आहे, उहो शयुनि खे सम्झे थो। उन करे जॾहिं सिंध जे अंदरि 1 यूनिट मरियल हो, सिंध जी सियासत ते पाबंदी हुई, सिंध जा सियासतदान जेलनि जे अंदरि वाड़ियल हुआ, सिंध जो नालो खणणु जेको आहे उहो ॾोह हो, जो शिकाया चयो त सिंधड़ी तुंहिंजो नालो वरितो ॼण कारियर ते पेर पियो। अहिड़ी सूरत हाल हुई। उन सूरत हाल में जनरल टका खान ऐं जेको जनरल अयूब खान जो जेको वाठो ऐं उन जो जेको ख़ुदि मुख्तियार चङो मुड़ुसु कमिश्नर मसूर जेको जामशोरी जो जेको मुकमिल तौर ते गवर्नर जा पावर रखंदड़ माण्हू हो, उन सिंध यूनिवर्सिटी जे मोहबे सिंध ऐं शागिर्द दोस्त वाइस चांसलर, तालीम दोस्त वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान खे जबरन तौर ते पंहिंजा मुतालबा मञाइण जे लाइ, गैर कानूनी मुतालबा मञाइण जे लाइ, सिंधी ॿोली ते पाबंदी हणण जे लाइ ऐं शागिर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे हवाले सां हुनखे चयो त हुन हसन अली अब्दुर्रहमान उहो हुनखे ठुकराए छॾियो ऐं रद्द कयो त उनखे जबरन हटाए पाण चङो मुड़ुसु थी वेठो। जंहिं तहत शागिर्द यूनियन जा जेके उन वक़्तु उहिदेदार हुआ, उन वक़्तु जेके शागिर्द नुमाइंदा हुआ, उहे सभु पाण में मुतहद थिया, जंहिंमें मामा यूसुफ लिगारी खां वेंदे करे ॿिया तमामु वॾा नाला जाम साकी ऐं ॿिया हुआ, जिन समूह उन वक़्तु महराण कॉलेज हो, लम्स कॉलेज हो, सिंध यूनिवर्सिटी हुई, छो सिंध यूनिवर्सिटी माउ हुई यूनिवर्सिटियुनि जी,
इहे समूरा शागिर्द मिली करे ऐं इन ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ ऐं वञण जे ख़िलाफ़ इहा तहरीक उन्हनि हलाई ऐं उहा जॾहिं बसूं भरे उहे एहतजाज लाइ जेको आहे हैदराबाद वञी रहिया हुआ त राजपूताना वटि उन्हनि जी बसुनि खे रोके उन्हनि जे मथां अंधाधुंध फायरिंग कई वई, जंहिंमें केतिरा ई जेके कारकुन जेके ज़ख़्मी थिया ऐं केतिरा ई गिरफ़्तार कया विया। उन वाक़े सॼी सिंध में बग़ावत जो हिकिड़ो जज़्बो पैदा थियो, सॼी सिंध जेको ॿरी उथी, उनजो बुनियादी सबबु तव्हांखे ॿुधायां थो। अॼु जेको ही कैंपसनि जो ॼार विछायो वियो आहे, तव्हां भले चओ त इहा तरक़ी आहे, मां सम्झां थो इहा तरक़ी न आहे। कैंपस तव्हांखे महदूद ज़हनियत तौर ते तव्हांखे विराइण जी साज़िश आहे। अगरि सिंध यूनिवर्सिटी इदारो जॾहिं हो त सॼी सिंध जी कुंड कुर्छ मां सिंध जो नौजवान पढ़ंदो हो, उहो हर हिकु ज़िले हर हिकु ॻोठ जो हो। जॾहिं उहे शागिर्दनि सां ज़ुल्म हिकिड़े हंधि थियो त सॼी सिंध ॿरी वई, छो जो हर हिकु ॻोठ में को न को शागिर्द हो। अॼु जी सूरत हाल में तव्हांखे कैंपस ठाहे नंढा कॉलेज जिन जो मयारी इंतई किरल तव्हांजे ॻोठ ताईं महदूद कयो आहे, नतीजो त उहो सियासी पावर तव्हांजो टोड़े वियो आहे। अहिड़ी रीति उहे शागिर्द जॾहिं उन्हनि गिरफ़्तार थिया, ज़ख़्मी थिया, त उन्हनि जा वालदेन, उनजो माण्हू जेको आहे मिट माइट दोस्त यार सभु थिया ऐं उहा तहरीक एंटी वन यूनिट तहरीक थी ऐं नतीजतन हिननि खे वन यूनिट तोड़णो पियो। एॾो पावर हो शागिर्द जदोजहद में। इहो ई ख़ौफ़ हो जेको अॻियां हली ज़ाल हक़ खे मजबूर कयो, जंहिं वन यूनिट ते पाबंदी ताया थियणी हुई। पोइ 1992 जी हुकूमत में बेनज़ीर जेको आहे उनखे वक़्ती तौर ते बहाल कयो, पर वरी कुझु सालनि खां पोइ सुप्रीम कोर्ट जे आर्डर जे तहत वरी मुकमिल तौर ते उन ते बैन हणियो वियो। ही शयूं ॻंढियल आहिनि। शागिर्द यूनियन छो आहियां मां? शागिर्द यूनियन तव्हां सम्झो था त यूनियन मश्करी थोरी आहे। शागिर्द यूनियन तव्हांजे पूरे देशनि जे अंदरि, पूरी क़ौम जे अंदरि, सिंधी क़ौम जा जेके बि इदारा आहिनि उन्हनि में जेके तव्हांजा शागिर्द आहिनि उहे तव्हांजा पावरफुल आहिनि। तव्हांजी शागिर्द यूनियन जेकॾहिं तव्हांजे इदारे में मज़बूत आहे त तव्हांजो यूनिवर्सिटीअ में उहो यूनियन जेके तव्हांजा उहिदेदार आहिनि, तव्हां जेकर सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयो, हींअर 30 खां 40,000 सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द पढ़ंदा, एतिरा ई कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदा। उते जेकॾहिं शागिर्द यूनियन बहाल हुजे, तव्हांजा एतिरा मेंबर हुजनि, उते तव्हांजा नुमाइंदा जेके आहिनि सिंडिकेट जा मेंबर हुजनि, सेनेट जा मेंबर हुजनि, सिंडिकेट ऐं सेनेट यूनिवर्सिटी जा उहे इदारा आहिनि जेके पॉलिसी सां इदारा आहिनि, जिते शागिर्दनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो थींदो आहे, जिते स्कॉलरशिप्स जा फ़ैसिला थींदा आहिनि, जिते शागिर्दनि जे तालीम जो निसाब जो ॿियनि मामलनि जो फ़ैसिला थींदा आहिनि। यानी जेका बि करप्शन वाइस चांसलर खां वेंदे करे, प्रोफेसर्स खां वेंदे करे, ऑफिसर्स खां वेंदे करे, मुलाज़िमनि ताईं जेका करप्शन थिए थी, जेको नाइंसाफ़ी थिए थी, शागिर्द उन्हनि खे जेको ब्लैकमेल करे उन्हनि खे सेक्शुअली हिरासमेंट कयो थो वञे या क़तल थियनि था, उन्हनि जो बुनियादी सबबु शागिर्द उन्हनि जी बहाली न हुजणु आहे। छो त जेकॾहिं शागिर्दनि जा नुमाइंदा सिंडिकेट सेनेट में अची विया ऐं उहे जेकॾहिं उन्हनि जे पोयां 40,000 30,000 शागिर्द आहिनि त ही का बि नाइंसाफ़ी न करे सघंदा, जेसिताईं यूनिवर्सिटी ब्लॉक थी वेंदी उन्हनि शागिर्दनि जे सर ते। उन करे हू ख़ौफ़ज़दा आहिनि शागिर्दनि खां त इहा तहरीक न सिर्फ़ु यूनिवर्सिटी खे अपग्रेड कंदी, यूनिवर्सिटी में मैच्योरिटी पैदा कंदी, यूनिवर्सिटी जे शागिर्दनि में सियासी ज़हनियत पैदा कंदी, पर उन सां गॾोगॾु जेका ही असांजे अवाम जे अंदरि, असांजी क़ौम जे अंदरि जेका नाइंसाफ़ी आहे, ॾाढा जबर आहे, उनजे ख़िलाफ़ु शागिर्द मुतहद थींदो ऐं शागिर्द जॾहिं मुतहद थियो त इनक़लाब बर्पा थींदो। उन ई ख़ौफ़ जे करे उन शागिर्द यूनियन खे बैन कयो आहे, पाबंदी कयो आहे। उन करे असांजो इहो मुतालबो आहे त शागिर्द यूनियन बहाल थिए ऐं उन ते ड्राफ्ट ठाहे असां उन ते मुकमिल तौर ते तहरीक हलाइणु घुरिजे, समूरनि शागिर्दनि खे उन में हिसो वठणु घुरिजे। ठीकु आहे, सिंधू नवाज़ गांगुर ॿियनि दोस्तनि जेका शुरूआति कई आहे, हज़ार उन्हनि सां इख़्तिलाफ़, पर हुननि अमल सुठो कयो आहे, उन करे असां उन्हनि जा हमायती आहियूं, उन्हनि जा हामी, असां उन्हनि में शरीक थियासीं। ॿियनि दोस्तनि खे बि शरीक थियणु घुरिजे, जेके पंहिंजो पाण खे चवनि था त असां नुमाइंदा आहियूं शागिर्द, अचो तव्हां अचो, असां तव्हां सां बि करायूं, पर ॻाल्हि इहा आहे तव्हां ॿधी त कयो पाण में, मुतहद थियो त हिकिड़े मामलनि ते। ही मसइला जेके शागिर्दनि खे क़तल कयो थो वञे, सेक्शुअल हिरासमेंट कयो थो वञे, नाइला रिंद जो वाक़ियो हुजे या भेण तानिया जो वाक़ियो हुजे, निमरता जो वाक़ियो हुजे, जेके वाक़िया आहिनि इदारनि जे अंदरि, उनजो बुनियादी सबबु आऊं तोखे ॿुधायां, हिकु शागिर्द यूनियन जी बहाली न हुजण जे करे इहे मामला थियनि था। छो जो शागिर्द पावर आहे कोन्हे, केरु डिॼे कोन थो, उस्ताद डिॼे कोन थो, मुलाज़िम डिॼे कोन थो, इंतिज़ाम डिॼे कोन थो, जीअं वणेसि पियो करे। ॿियो मसइलो इहो आहे त इंटरनेशनल लॉ मूजिबि, यूनिवर्सिटी जे लॉ मूजिबि, तव्हां पेपर वठण खां पोइ, चेक करण खां पोइ तव्हां शागिर्दनि जे हवाले कयो उन्हनि खे। शागिर्द उन्हनि खे किथे बि चैलेंज करे सघे थो। जॾहिं इहो कानून थी वियो त को बि प्रोफेसर मनमानी न कंदो, को बि उस्ताद जेको तव्हांखे शख़्सी तौर ते ब्लैकमेल न कंदो या सेक्शुअल हिरासमेंट न करे सघंदो। छो जो घणे क़दुरु असां वटि जेके वाक़िया आहिनि छोकिरियुनि जा, घणे क़दुरु ब्लैकमेल थियनि था, उहे मार्कुनि जे चकर में ऐं कापियुनि जे चकर में थींदो, छो जो हुननि खे मुस्तक़बिल तबाह थींदो नज़र ईंदो आहे। मजबूरन काफ़ी छोकिरियूं जेके आहिनि ब्लैकमेल थी वेंदियूं आहिनि, काफ़ी वरी उन दबाव में, नफ़्सियाती दबाव में अची ख़ुदकुशियूं हूंदियूं आहिनि, काफ़ियुनि खे वरी ब्लैकमेल करे क़तल कयो वेंदो आहे।
ये वाक़िया जनम वठनि था। उन रीज़न इहो आहे त आंसर कापी वापसि नथा कयो। जेकॾहिं हर यूनिवर्सिटी आंसर कापी वापसि ॾे शागिर्दनि खे ऐं शागिर्द उनखे चैलेंज करे कंहिं बि कोर्ट जे अंदरि कंहिं बि माना ॿियनि उस्तादनि खे ॿियनि इदारनि मां चेक कराइण जे, त मां नथो सम्झां त इहे सेक्शुअली जेके हेरासमेंट जा वाक़िया, ब्लैकमेलिंग जा वाक़िया जेके ॿीहर थियनि, इहे ख़तमु थी वेंदा हमेशह लाइ। न सिर्फ़ु इन सां इहो मामिलो ख़तमु थींदो, पर तव्हां यादि रखो शागिर्द सियासत जे अंदरि जेके गुंडा पेनिट्रेट कया विया, सिपाह जा ॿियनि पार्टियुनि जा जेके हथ वठी हथियार पैदा करे उन्हनि तबाह कयो तालीम माहौल खे ऐं उस्तादनि खे ब्लैकमेल करे बंदूकूं पिस्तौल जेके रखी उन्हनि जी कन पटनि ते ऐं मार्कूं वठंदा, उहा बि हराम पई ख़तमु थी वेंदी। छो त उन्हनि जो अफ़ाल ई न हूंदो त किथे बि चैलेंज नथा करे सघूं पंहिंजी आंसर कापी खे, आंसर कापी वापसि हुनखे मिली आहे। उन करे इहो गॾोगॾु उस्तादनि जो ऐं शागिर्दनि जो भलो आहे त उन्हनि खे आंसर कापी वापसि कई वञे ऐं तायात इहो हल आहे हिननि क़त्लनि खे रोकण जो। उन खां अलावा ॿियो जेको हल आहे उहो यूनिवर्सिटी जे अंदरि जेके वाइस चांसलर मुक़ररु कया था वञनि उहो सियासी सिफ़ारिशुनि जे बुनियाद ते जेके भर्ती कनि था, इहो वॾे वॾो सबबु आहे। बुनियादी सबबु उहे जेके वाइस चांसलर जी जेकी पोस्ट आहे उहा वॾी अहम पोस्ट आहे। उन में उहो माण्हू अचे जेको न सिर्फ़ु ईमानदार हुजे, अहल हुजे, पर इंतिज़ामी तौर ते बि अहल हुजे, शौरी तौर ते बि अहल हुजे, जेको क़ाबिल हुजे यूनिवर्सिटीज़ खे हलाइण जो जहिड़ो। ईअं न हुजे नाअहल क़िस्म जहिड़ा नज़ीर मुग़ल जहिड़ा ऐं हीअ जेकी माई जेकी चांडका में वेठी आहे अली रहमान, अहिड़ा नाअहल क़िस्म जा माण्हू उते रखी छॾनि था जंहिंजी मौजूदगीअ में अहिड़ा वाक़िया जनम वठनि था ऐं उहे माण्हू ब्लैकमेल करे उस्ताद मुलाज़िम वञी सीटूं खपाइनि था। हिकिड़ो रहियो त इहो बि आहे त इहा छोकिरी जेकी निमरता उन इहे वीडियो लीक कया त हिननि जेके पैसनि ते बि सीटूं खपायूं, उन करे थी सघे थो उन मामलनि ते हुनखे मर्डर कयो वियो हुजे जंहिंमें सिधो सो इंतिज़ामिया मुलवस आहे, उनजी बि इंक्वायरी थियणु घुरिजे। पर असां वटि इंक्वायरियूं कंदड़ बि उहे, क़तल कंदड़ बि उहे, तो इंसाफ़ जी तक़ाज़ा थींदी कान। उन करे असां सम्झूं था त हीअ जेके बि वाक़िया आहिनि उन जो बुनियादी ज़िम्मेवार रियासत आहे ऐं हुकुमरान आहिनि। छो त सॼी दुनिया जे अंदरि जेका बि सुधरियल दुनिया आहे उते जेकॾहिं मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾे, रूस जे अंदरि जॾहिं रशिया जो इनकलाब आयो हो त उते फूड मिनिस्टर जेको हो, खाधे जो जेको मिनिस्टर हो, उते जेकॾहिं ॾुकार जी सूरत हाल इहा हुई जो माण्हुनि खे मानी न मिलंदी, पोइ बचायो ॿारनि जी जीअं घटि में घटि ॿारनि खे पोड़ी वॾी उमिरि खे ॾियो त को ॿार मरे न बुख जे विघे। उहा कंडीशन इहा हुई त उहो जेको मिनिस्टर हो उन 3-4 ॾींहंनि ताईं पाण मानी कोन खाधी ऐं मीटिंग दौरान ॻाल्हाईंदे उहो हमरा बेहोश थी पियो। डॉक्टर इलाज कयो, ख़बर पए त बाबा 3-4 ॾींहंनि खां मानी कोन खाधी। इहा हूंदी आहे सिंसियरिटी अवाम सां। हुन चयो मुंहिंजा पहिरियां बचा खाइनि क़ौम जा, पोइ खाईंदुसि। हिते हालत इहा आहे, पेट फाटंदा पर ॿिया मरनि त मरनि। कुते जे चक ते टके जी वैक्सीन जेकी आहे उहा असां वटि कोन्हे को, असांजो ॿारु तड़पी तड़पी मरी थो वञे। जेसीं ताईं अहसास ज़िम्मेवारी पैदा न थींदी तेसीं ताईं कुझु कोन ईंदो। पर अहसास ज़िम्मेवारी आज़ाद क़ौमुनि जे अंदरि थींदी आहे, ग़ुलाम क़ौमुनि जे अंदरि न थींदी आहे। हीअ ग़ुलाम क़ौम आहे। ग़ुलाम क़ौमुनि जे अंदरि अहिड़ा नाअहल हुकुमरान असांजे मथां मरिया विया आहिनि ऐं असांखे ॿुधाईंदा तव्हां सिंध जा नुमाइंदा आहिनि। इहे असांजा सिंध जा नुमाइंदा न आहिनि, इहे पठूं ऐं दलाल आहिनि हिन रियासत जा जेके रियासत जे चवण ते इहो अमल कनि था। उन करे असां सम्झूं था त हीअ जेके बि वाक़िया आहिनि यूनिवर्सिटी जे अंदरि क़तल जा वाक़िया आहिनि, मज़हबी शिदत पसंदी। तव्हां हिकिड़ी शइ आउं तव्हांखे वाज़े ॿुधायां, सुधरियल दुनिया जे अंदरि इहे वाक़िया कोन्हनि, पर सॼी सुधरियल दुनिया जेके नामनिहाज़ सुधरियल दुनिया सां ज़रूरी आहे उन ई रूस खे रशिया खे टोड़ण जे लाइ जेके तालिबाननि खे हिन ख़िते में जनम ॾिनो, पाकिस्तान जे अंदरि तालिबानाइज़ेशन जो बुनियाद विधो, त साईं उन वक़्तु ई वार्न कयो उन्हनि खे 1952 में वियना कॉन्फ्रेंस में त बाबा ही जेको ॿिज तव्हां छटियो था इहो ख़तरनाक आहे, इहो सुभाणे वण थींदो, उन सां तव्हांजो मुल्क छा सॼी दुनिया ख़तरे में पइजी वेंदी। अॼु साबित आहे 9/11 जे वाक़े खां वठी अॼु ॾींहं ताईं सॼी दुनिया जे अंदरि सुधरियल दुनिया जे अंदरि अमेरिका खां वठी स्विट्ज़रलैंड खां सॼी दुनिया जे अंदरि इहे मज़हबी शिदत पसंद जा जेके वाक़िया थियनि था मज़हब जे नाले ते, इंतिहा पसंदी जे जेके नाले में, सॼी दुनिया उन खां ख़ाइफ़ आहे। सॼी दुनिया में किथे चर्च ते हमिलो आहे, किथे मस्जिद ते हमिलो आहे, किथे इमाम बाग़ ते हमिलो आहे, किथे मंदरनि ते हमिलो आहे। उन जे पोयां बुनियादी हिकिड़ो सोच आहे, उहा इंतिहा पसंदी वारी सोच आहे। ऐं जॾहिं ख़िते जे अंदरि जेका हीअ टेंशन आहे, जंग जी नफ़्सियात पैदा कई वई आहे, हिक ॿिए सां विहण जो मामिलो आहे, उहो बि हथियारनि जी सप्लाई जो मामिलो आहे। उहे जेके लठ सरदार चङा मुड़ुस आहिनि उहे चवनि था त जंग थिए, टेंशन थिए त असांजा हथियार खपनि, असांजी मैशत हले। छो इहे इन्हनि जे आसिरे न रहो। तव्हां जेकॾहिं वाक़ई पंहिंजी क़ौम सां सचा आहियो त असां सम्झूं था त पंहिंजी क़ौम जी निजात आज़ादी तॾहिं मुमकिन आहे त जॾहिं असां सही माना में मुनज़िम ऑर्गेनाइज़ थी करे ऑर्गेनाइज़ेशन ठाहियूं। कॾहिं बि का बि शइ, का बि जदोजहद बग़ैर ऑर्गेनाइज़ेशन तव्हां हासिल नथा करे सघो। उन करे बुनियादी सबबु इहो आहे त ऑर्गेनाइज़ेशन ठाहियो, तंज़ीम ठाहियो। तंज़ीम रियासत जी मुतबादिल हूंदी आहे, रियासत जो मुतबादिल। असां टके हक़ीक़त में जेकॾहिं असां पंहिंजो जाइज़ो वठूं, असां वटि का बि अहिड़ी पार्टी मौजूदु न आहे जेकी दावा करे सघूं त इहा रियासत जी मुतबादिल आहे। हिन ख़िते जे अंदरि
का बि हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन नालो खणी ॿुधायो जेको रियासत जो मुतबादिल हुजे, आहे ई कान। उन करे जो असां कोशिशि कई कान्हे का, जेकर कोशिशि कई आहे त रियासत उनखे झुकाइण जी कोशिशि कई आहे, रियासत भले करे पर घटि में घटि असां त संजीदा हुजूं, असां त नाअहली जो मुज़ाहिरो न कयूं। उन करे असांखे तंज़ीम साज़ी ते ध्यानु ॾियणो पवंदो, रियासत जो मुतबादिल थियण जे लाइ असांखे पंहिंजो पाण खे क़ाबिल बणाइणो पवंदो। असांखे डॉक्टर खपनि, इंजीनियर खपनि, फिलासफर खपनि, टीचर खपनि, टेक्नीशियन्स खपनि, साइंटिस्ट खपनि, फिलासफर खपनि, हर फील्ड जो माहिर असांखे खपे। असांजो हर माण्हू जेको आहे उहो ॼाणू हुजे, पढ़ियलु लिखियलु हुजे, बाशूर हुजे, साची समाजी सूरत खां वाक़ुफ़ु हुजे, शयुनि खे सम्झे त छा पियो थिए, हिन धरतीअ खे सोढ़ो कयो पियो वञे। साईं जीअं ॻाल्हि कई त चारे तरफ़ तव्हां ॾिसो हाईवे जे हीअ जेके धारनि खे आबाद करण जे लाइ जेके प्लान ठाहिया विया आहिनि, बेरा टाउन जो, DHA जो, कमांडर सिटी जो ऐं पाक फिज़ाया जे नाले में ऐं ॿिया केतिरा ई, इहे छा आहिनि? सिंधी माण्हूअ जी कुवत ख़रीद ई कान्हे जो हू नंढड़ो हिकिड़ी कोठी ख़रीद करे सघे। इहो धारियो माण्हू आहे, उहो ईंदो हिते सेटल थींदो रहंदो। असांखे मुकमिल तौर ते अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। धारी आबादकारी असांजे मथां मुसलत कई थी वञे तव्हां खां रेफरेंडम जो हक़ खसण जे लाइ। हीअ मज़हबी नसरियूं पैदा करे हथ वठी मदरसनि जो जेको ॼार सॼी सिंध में पैदा कयो वियो आहे। सिंध जेका पुरअमन धरती आहे, अमन पसंद धरती आहे, सुफ़ियुनि जी धरती असां ॻाल्हि कयूं था, पर असांजी उहा ग़लतफ़हमी ख़तमु थियणु घुरिजे, छो जो असांजे माण्हू खे हथ वठी उन्हनि खे मज़हबी बणायो पियो वञे, असांजे नसलनि खे ख़राबु कयो वञे। हिकु तरफ़ असांजे तालीमी इदारनि में मुद्दे ख़ारिज निसाब पढ़ाए असांजे माण्हुनि जे ज़हननि खे मफ़लूज बणायो थो वञे, असांजे माण्हुनि खे मज़हबी जाहिल बणायो थो वञे। असां कंहिं बि मज़हब जे मुख़ालिफ़ न आहियूं। मज़हब दुनिया जो सलमुराद मज़हब अमन जो पैगाम ॾियनि था, पर असां सम्झूं था त हिते हिन ख़िते जे अंदरि इस्लाम जे नाले में या कंहिं बि मज़हब जे नाले में जेको पैगाम ॾिनो थो वञे उहो इंसान दुश्मन आहे। जेकर तव्हां वाक़ई हक़ीक़ी इस्लाम जी ॻाल्हि था कयो त हक़ीक़ी इस्लाम थो चए त हिकिड़े इंसान जो क़तल सॼी इंसान जो क़तल आहे। तव्हां मूंखे ॿुधायो कहिड़े इस्लाम जी तव्हां प्रचार था कयो जो मंदरनि में तव्हां भॼन राग कयो था, हिकिड़े टके जे नंढड़े मासूम ॿार खे तव्हां इस्तेमालु करे, हिकिड़े धारे माण्हू खे इस्तेमालु करे, हितां जो जेको प्रोफेसर जेको सॼी ज़िंदगी हुन वीचारे जेको आहे पंहिंजी धरती लाइ ख़िदमत कई ऐं उन ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं ऐं स्कूल खोले सिंध पब्लिक स्कूल ऐं ॿारनि खे तालीम पियो ॾे, उन ते इल्ज़ाम मरे त हुन गुस्ताखी कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेके असांजो सिंधी हिंदू जेको आहे ऐं कॾहिं बि हुननि खे अक़लियत तस्लीम न कंदुसि। मजमूई तौर ते सिंधी क़ौम असां अक़लियत में तब्दील था थी वञूं, उन करे बराए महिरबानी अॼु खां पोइ सिंधी हिंदुनि खे अक़लियत न चओ, बल्कि सिंध में जेके बि मज़हबी अक़लियतूं जेके तसवर कयूं थियूं वञनि उन्हनि खे अक़लियत चवणु बंदि कयो। मजमूई तौर ते सिंधी अक़लियत में तब्दील थियण जो ख़दशो असांखे। उन करे असां मजमूई तौर ते हिकु क़ौम आहियूं, मज़हब असांजो ज़ाती मसइलो आहे, उन करे असांखे शयूं सम्झणु घुरिजनि त सिंधी असांजा आहिनि ऐं असां सिंधी हिंदू सिंधी मुस्लमान बि अहिड़ा तफ़रीक़ न कयूं। मजमूई तौर ते सिंधियुनि सां ज़ुल्म आहे। डॉक्टर निमरता जो वाक़ियो थियो, हीअ साईं ॿुधायो ताज़ो जेको आहे फिज़ा सोलंगी जो वाक़ियो थियो आहे, उन खां पहिरियों नाइला जो वाक़ियो थियो, तानिया जो वाक़ियो थियो, रमशा वसान जो वाक़ियो थियो। रुगो असां हिकिड़े शइ खे टारगेट न कयूं, मजमूई तौर ते सिंधी क़ौम ते टारगेट आहे। असां पंहिंजो पाण खे छो था वरायूं बाबा, पोइ सुभाणे पोइ चवंदा शिया बाबा रुगो असांजो टारगेट आहे, सुनी चवंदा असांजो टारगेट आहे। मतिलबु पंहिंजी क़ौम खे 10 लिस्ट टुकड़नि में विढ़ायो, हिकिड़ा हिंदू मुस्लमान जे चकर में, ॿिया सुनी शियनि जे चकर में, टियां वरी चवंदा त आऊं बाबा फलाणी पार्टी जो, हू चवंदा आऊं फलाणी पार्टी जो। बाबा मजमूई तौर ते सिंधी क़ौम जे मथां इहो ज़ुल्म आहे, जबर आहे, ॾाढा ग़ुलामी आहे। मुआशी तौर ते असां ग़ुलाम आहियूं, मुआशी तौर ते असांजी बदाली जी इंतिहा आहे जो असांजो माण्हू ख़ुदकुशी करे थो। जेकर असांजो माण्हू ख़ुदकुशी करे थो उनजी ज़िम्मेवार रियासत आहे, छो जो रियासत पंहिंजे जौहर में माउ जो किरदारु अदा नथी करे बल्कि ॾाइण जो किरदारु अदा करे। उन जे करे असांजो माण्हू जेको आहे बुख थो विघे मरे, उन जे करे असांजो माण्हू ख़ुदकुशी थो करे, उन जे करे जेको असांजो थर में ॿार तड़पी तड़पी मरे थो, उन जे करे जेको असांजो हीअ जेको नौजवान नसल जेको आहे उनखे कुचलो थो वञे। जेको माण्हू हक़ जे लाइ ॻाल्हि करे थो उनखे खंभे घुमके थो वञे, पासे सेलनि में उभारियो थो वञे या उन चिचनि लाश था ॾिना वञनि, केसीं ताईं इहो ज़ुल्म ऐं जबर रहंदो। उन करे ज़रूरत इन शइ जी यादि त न सिर्फ़ु सियासी तौर ते सुजाग थियो पर मुनज़िम थियो, ऑर्गेनाइज़ थियो, तंज़ीम तरफ़ अचो, इदारनि जे तरफ़ अचो, इदारनि खे फॉलो कयो। फ़र्ज़ कंहिं शइ जी अहमियत नथो रखे, फ़र्ज़ सुभाणे गद्दार बि थी सघे थो, फ़र्ज़ सुभाणे मरी बि सघे थो, पर इदारे खे फॉलो कयो। इदारो जेको आहे तव्हांखे मुतबादिल क़यादत ॾींदो। उन करे इदारा ठाहियो। असां का दावा नथा कयूं, असां नंढड़ी कोशिशि था कयूं, हिकिड़ो ॾीओ ॿारियूं था, ॾींहं जी रोशनी आहे। असां चाहियूं था हिकिड़ो अहिड़ो मॉडल ठाहियूं जो सिंधी माण्हू, सिंध जूं क़ौम पर तंज़ीमूं सभु ॾिसनि त बाबा तंज़ीम ठही सघे थी, हीउ मॉडल आहे, हिन मॉडल खे फॉलो कयूं। सुभाणे जेकर का बि क़ौमी तहरीक जी असांजी पार्टी वाक़ई ऑर्गेनाइज़ थिए थी, असां सभु हुनजो हिसो थींदासीं। असांखे पंहिंजी लालच कान्हे को लीडरशिप जी या अना जी जो असां उहे पार्टियूं छॾे ते वेठा आहियूं, असां सभु उन्हनि में रहिया आहियूं।
असां अॼु बि उन्हनि जो हिसो आहियूं, असां बाज़ार ते इस्तीफ़ा न ॾिनियूं आहिनि, पर असांखे जॾहिं कमु करणु न ॾिनो वेंदो तॾहिं असां मजबूरन अलॻि फोरम ठाहे कमु पिया कयूं। उन करे असां को इंतिहा पसंदि या जेको लीडरशिप जी ख़्वाहिश जे चकर में न आहियूं, असां कारकुन जी असर में कमु करण लाइ तयारु आहियूं। बशर्ते तव्हां संजीदा थियो, बशर्ते तव्हां तंज़ीम सां थी कयो, बशर्ते तव्हां मक़सद खे माण्हुनि जे लाइ अॻियां वधो। न त पोइ साईं जीअं सच चयो त सच जी राह ते हलंदे अकेला रहिजी वञो, भले रहिजी वञो, पर उन शइ खे छॾे वञो जेको माण्हू मंज़िल था हटी वञे। फर्द, पार्टियूं, उहिदा मक़सद खे हासिल करण जा ज़रिया आहिनि, पर जॾहिं फर्द, पार्टियूं, उहिदा मक़सद खां हटी वञनि त उनखे थोॾे छॾियो, पंहिंजा रस्ता पाण ठाहियो। असां त रहबर जे नज़रे ते हलूं था, असां उनजे फ़िक्र ऐं उनजी ॻाल्हि ते हलूं था, असां का अलॻि ॻाल्हि कोन कई आहे। उन करे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे अपील कंदुसि त तव्हां मुनज़िम थियो, दुनिया खे ॾिसो, पढ़ो, मुतालियो कयो, सियासी शयुनि खां वाक़ुफ़ु थियो। हीअ जेकी सिंध जे अंदरि जेका ज़ुल्म जबर ॾाढ आहे उनजो बुनियादी सबबु क़ौमी ग़ुलामी आहे, वसीलनि जी फुल लुट आहे, असां सां जेको नाइंसाफ़ी रवैयो आहे, हीअ जेके क़तल जा वाक़िया आहिनि, ॿिया छा आहिनि, उनमें हीअ जेको घोटिकी वारो वाक़ियो थियो असां उनजी मज़म्मत कयूं था, बल्कि असां सिंध जो जेको शऊर आहे उन्हनि सां गॾु बीठो आहे। असां सम्झूं था इहो सिंधी क़ौम ते वार आहे, मजमूई तौर ते सिंध जे अमन ते वार आहे, सिंध जे सूफ़ियाणे जेको कल्चर आहे उन ते वार आहे। असां उनखे सख़्तु निंदियूं था ऐं उनजे ख़िलाफ़ु अमलनि किरदार कंदासीं। असां अॼु जे पंहिंजे हिन स्टडी सर्कल जे इहो पैगाम था ॾियूं त असां हीअ रियासत ते न छॾियूं, हिन इदारनि ते न छॾियो, असां पंहिंजे घर खां उनजी शुरूआत कयूं, असां पंहिंजे ॿारनि जी तालीम पंहिंजनि दोस्तनि खे हिन स्टडी सर्कल जे ज़रिए उहो निसाब पढ़ायूं जेको साइंस ते ॿधल हुजे, जेको टेक्नोलॉजी ते ॿधल हुजे, जेको अकुल ते ॿधल हुजे, जेको फ़लसफ़े ते ॿधल हुजे, जेको सच ते ॿधल हुजे। उन कूड़ जे निसाब खे खणी फिटो कयो ऐं हक़ीक़तुनि खे सम्झण जे लाइ पंहिंजी शुरूआत घर खां कयो, पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायो, पाण बि पढ़ो, दोस्तनि खे पढ़ायो, सभिनी खे अॻियां आणियो, छो जो तालीम खां सवाइ कुझु बि कोन्हे। ऐं असां जेकॾहिं तालीम जो जेको हथु मज़बूत कंदासीं, दुनिया खां पढ़ंदासीं, सम्झंदासीं, दुनिया सां कम्पीट कंदासीं, तॾहिं असां अॻियां वधंदासीं। यादि रखो, इहे बि भुलियल दोस्त आहिनि जेके चवनि था सभु कुझु आज़ादी खां पोइ। बाबा आज़ादी हासिल कबी जॾहिं अफ़ाल पैदा कबो, अफ़ाल हूंदो ई न त आज़ादी छा ते अंगूठे ते वठंदासीं छा? उन करे असां पहिरियों अफ़ाल पैदा कयूं। सॼी दुनिया जे अंदरि इनकलाबी जेके तहरीकूं हलियूं आहिनि उन्हनि पाण सां गॾो गॾु शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म पॉलिसियूं जोड़ियूं आहिनि। लॉन्ग टर्म पॉलिसी मुस्तक़िल तौर ते हलंदी आहे, जेका तव्हांजी तंज़ीम जे ठहण खां वठी करे तव्हांजे इनकलाब खां पोइ बि हलंदी आहे। उन में तव्हांजी क़ौम जी तामीर हूंदी आहे, तव्हांजी क़ौम माण्हुनि जी तरक़ी हूंदी आहे। उन करे तव्हां तालीम सां गॾो गॾु टेक्नोलॉजी जे बुनियाद ते, साइंस जे बुनियाद ते उन्हनि खे खणी अचो, उन्हनि खे शोबेबंदी में आणो, अॻियां वधायो। सिंधी नौजवान जेतिरो थी सघे कराची में अचे। मुंहिंजी अपील आहे सॼी सिंध जे समूरनि ॿियनि ज़िलनि में त सिंध जी गादी, सिंध जी दिलि कराची में अचो, हिते रोज़गार जा ज़रिया आहिनि। बजाए तव्हां दुबई, सऊदी ऐं ॿियनि मुल्कनि में वञो था, तव्हां कराची खे वसायो। कराची तव्हांजी आहे ऐं कराची में रहंदड़ जेके बि सिंधी आहिनि उहे पंहिंजो पाण हिते ई पाण खे जेको रजिस्टर करायो, छो जो जेसीं ताईं असां हिन शहर जा रजिस्टर शहरी न आहियूं तेसीं ताईं असां कुझु बि कोन आहियूं। उन करे असांजो इहो अॼु खां पोइ अहद हुअणु घुरिजे त असां पंहिंजो पाण खे कराची जो शहरी ॼाणायूं, रजिस्टर करायूं, पंहिंजनि ॿारनि जा बर्थ सर्टिफिकेट था ठाहियूं, डोमिसाइल था ठाहियूं, पंहिंजा शनाख़ती कार्ड था ठाहियूं, पंहिंजो वोट ॾियूं न ॾियूं पर वोट बैंक हिते दाख़िल करियूं। उन सां छा आहे, असां मुस्तक़िल हितां जा हूंदासीं ऐं असां सुभाणे दावा करे सघूं था हीअ कुझु बि कोन्हनि, हीअ जेके ड्रामा आहिनि जेके हीअ चवनि था त कराची खे अलॻि कंदासीं, सूबो ठाहींदासीं। बाबा इहो चरे जो ख़्वाबु आहे, ॿियो कुझु कोन्हे। अमलनि इहा शइ पॉसिबल ई कोन्हे का। 149 आर्टिकल जी ॻाल्हि कनि, इहो बि ड्रामो आहे, सिर्फ़ु बेवकूफ़ी विफलन पिया। छो त हिन वक़्तु सिंधी तमामु घणो कराची में अची चुको आहे, उन करे हू विफलन पिया त हाणे बाबा सिंधी कब्ज़ो करे वेंदा। बाबा सिंध कब्ज़ो मार पिया आहे, घर सिंध कब्ज़ो वरी सघंदासीं। ॻाल्हि इहा आहे, विफलन पिया, ॿियो कुझु कोन्हे को। ऐं हिननि खे इस्तेमालु पियो कयो। अॻियां बलदियाती इलेक्शन आहे, PP PTI MQM जो गॾियल ड्रामो आहे। बलदियाती इलेक्शन लाइ हू सिंध कार्ड, सिंधु देश चवंदे बि देरि नथा कनि, होॾां वरी मुहाजिर सूबो या कराची ॻाल्हि पिया कनि त जीअं उतां जो माण्हू जेको आहे उनखे सिम्पथाइज़ करे हू पंहिंजो मक़सदु हासिलु कनि, ॿियो कुझु कोन्हे। ड्रामा आहिनि। हक़ीक़तुनि कराची हिननि जो पीउ में बि ताक़त कान्हे अलॻि करे सघनि, न इंतिज़ामी तौर ते अलॻि करे सघनि था, न आइनी तौर ते करे सघनि था, न जोग्राफी बुनियाद न करे सघनि था, छो जो कराची आइसोलेट थी रही बि नथो सघे। इहा शइ यादि रखो। उन करे असांजो अॼु जो इहो पैगाम आहे, असां मुतहद आहियूं, सिंध मुतहद आहे, असां कंहिं बि ड्रामे में न ईंदासीं। ऐं हिकिड़ी शइ यादि रखो, जेको बि असां मसइलो खणूं उनखे सियासी तौर ते खणी हलूं, छो जो सियासत बुनियाद आहे, सियासत शयुनि जो हल आहे, सियासत ई जेको निज़ाम खे तब्दील कंदी आहे, सियासत ई इनकलाब बर्पा कंदी आहे। आख़िर में मां लतीफ़ साईं जूं हीअ सिटूं चई पंहिंजी जाइ वठंदुसि त हलंदे हो त पुनूअ ॾे, हलंदे हो त पुनूअ ॾे, पेरनि भर हलंदे आस, जे पेरनि हलणु छॾियो त गोॾनि भर घिसकंदे आस, जे गोॾनि घिसकणु छॾियो त चेल भर चुरंदे आस, जे चेल चिरणु छॾियो त सीने भर सुरंदास, जे सीने सुरणु छॾियो त
रूहानी रहंदा हुआसीं, मिलूं थी मिलण सां जबल जाॻींदा हुआसीं, मिलियो त मिलंदासीं, न त घोड़ी जान जतन था। आख़िर में आऊं हिन प्लेटफॉर्म तां सिंध सिंध तहरीक जे मरकज़ी अॻुवाण ऐं सिंध जे हर इशू ते मुतहरिक अदा कंदड़, ख़ासि तौर ते जेको सिंध जो शहीद इरशाद रांझाणी वारो जेको वाक़ियो हो उन में हू शाहिद बि हो ऐं उन केस जो जेको आहे उन में शाहिद हो, उनखे ई रियासती इदारनि जेको आहे जबरी तौर ते गैर कानूनी ऐं गैर इंसानी तौर ते खंभे गुम कयो आहे। असां न सिर्फ़ु उनजी मज़म्मत कयूं था, पर असां इहा डिमांड कयूं था आलमी दुनिया खां, इंसानी ज़मीर खां ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां त बराए महिरबानी उन लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं जेके बि मसूद शाह समेत जेके बि सिंध मां खंभे गुम कयल शागिर्द आहिनि, उस्ताद आहिनि, मज़दूर आहिनि, पोयत आहिनि, सिंध जो क़ौमी कारकुन आहे, उनखे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में उन जो नतीजो ॾाढो ख़राबु निकिरंदो। तव्हां हथु वठी तव्हां सिंध जे माण्हू खे पाण बग़ावत ते मजबूर था कयो, पाण बाग़ी था बणायो। असां पुरअमन आहियूं, अॼु बि आहियूं, सुभाणे बि आहियूं, पर हिकिड़ी शइ यादि रखो, जॾहिं बि पुरअमन क़ौमुनि ते हला कई वेंदी आहे त उनखे इहो हक़ु आहे, इहो कानूनी इंसानी ऐं आलमी हक़ु आहे त हू पंहिंजो दिफ़ा जो हक़ु रखे। उन करे इहा शइ यादि रखो। आख़िर में अवां समूरनि दोस्तनि जो थोराइतो आहियां ऐं तव्हां खां इजाज़त था वठूं। सिंध सलामत, सा सलामत। अॻिले हफ़्ते वरी नए मौज़ूअ सां तव्हां सां गॾु हाज़िर थिबो। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान सारंग जो खे इजाज़त ॾींदा। लख कुर्ब, महिरबानी। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।